अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु 20 अक्टूबर 2022 बिल्कुलु। ऐं अॼोके ॾींहं ते जेको हिकिड़ो इंटरनेशनली डे सेलिब्रेट कयो पियो वञे उहो आहे एयर ट्रैफिक डे, जंहिंखे अॼु पूरा 100 साल थी विया आहिनि। ज़ाहिर आहे ट्रैफिक कंट्रोल करणु, एयर ट्रैफिक कंट्रोल करणु का मज़ाक ॻाल्हि कोन्हे का, चाहे उहे एयरपोर्ट प्रेमिसिस में हुजनि, चाहे उहे तव्हांजा उहे जहाज़ जेके बीठल हुजनि, या उहे जहाज़ जेके तव्हांजा रनवेज़ ते हुजनि, या उहे जहाज़ जेके लैंडिंग में हुजनि, या उहे जहाज़ जेके तव्हांजा टेक ऑफ में हुजनि। ऐं एयर ट्रैफिक कंट्रोलर हिकिड़ो डिपार्टमेंट जेको आहे एयरपोर्ट ते तमामु मतिलबु हिकिड़ो मौज़ब डिपार्टमेंट हूंदो आहे। जेसीं ताईं तव्हांखे एयर कंट्रोलर सां राब्तो नथो थिए ऐं हू तव्हांखे गाइड नथो करे, तेसीं ताईं त न तव्हां लैंडिंग करे था सघो, न ई वरी तव्हां जेको आहे टेक ऑफ करे था सघो, ऐं न ई वरी तव्हां कंहिं ॿी जाइ ते मूव करे था सघो। छो जो उन्हनि सां राब्ते में रहणु तव्हांजी बि मजबूरी आहे, हुननि जी बि मजबूरी आहे। तव्हांखे गाइड कंदा रहंदा आहिनि त जंहिं रूट ते तव्हां हलो था उते का हैवी ट्रैफिक त कोन्हे, ॿिया जहाज़ त कोन्हनि के, केतिरो डिस्टेंस रखिणो आहे, केतिरी स्पीड रखणी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा। सो इहे शयूं तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि। ऐं अॼु उहो ॾींहुं इन जे करे इंटरनेशनल लेवल ते सेलिब्रेट कयो थो वञे जो सॼी दुनिया में अॼु 100 साल थी विया आहिनि। मतिलबु एॾो अरसो थी वियो आहे इन सॼे डिपार्टमेंट खे कंट्रोल कंदे। सो अॼु पूरा 100 साल थी विया आहिनि। सो हैट्स ऑफ टू यू ऑल पीपल। माशाअल्लाह सां अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे हिमत ॾिए जो ही सिलसिलो जेको हली रहियो आहे ऐं तव्हां जहिड़े तरीक़े सां मैनेज करे रहिया आहियो, इहो ॾाढो ॾुखियो मरहलो हूंदो आहे, स्पेशली उन ऑफिसर जे लाइ जेको उन टाइम कैप्टन सां राब्ते में हूंदो आहे। समटाइम्स ईअं बि हूंदो आहे, फॉगी बि हूंदो आहे, समटाइम्स रेनी बि हूंदो आहे, थंडरस्टॉर्म्स बि हूंदा आहिनि, क्लाउड्स एॾा हूंदा आहिनि जो समटाइम्स क्लाउड बर्स्ट बि हूंदा आहिनि। सो इलाही शयूं थींदियूं आहिनि। आसमान आहे न, आसमान में त इलाही शयूं थियनि थियूं, त ख़ुदा खे ख़बर आहे कंहिं वक़्तु छा थिए छा न थिए। पर उन टाइम जेको हिकिड़ो फ़रिश्तो असां जंहिंखे चवंदा आहियूं, हिकिड़ो कैप्टन हूंदो आहे ऐं हिकिड़ो कंट्रोलर ऑफिसर हूंदो आहे। सो तव्हां सभिनीनि खे मां सलाम पेश करणु थी चाहियां पई, पंहिंजी रंगन भरी टीम जी तरफ़ां, पंहिंजी तरफ़ां, पंहिंजे चैनल जी तरफ़ां। सो अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे हिमत ॾिए जो तव्हां अहिड़े तरीक़े सां मैनेज करे रहिया आहियो ऐं इन में अल्लाह साईं तव्हांखे अञा बि कामयाबियूं ॾिए। सो व्यूवर्स, ॻाल्हियूं त घणेई आहिनि करण जे लाइ अॼु। ऐं ॿी ॻाल्हि इहा ज़रूरु चवणु चाहींदसि त जिथे बरसातूं आहिनि, किथे सैलाब आया, किथे तबाहियूं थियूं, किथे जेको आहे सैलाबी सूरत हाल ख़तमु थी, किथे किथे बरसातुनि वारो पाणी ख़तमु थी वियो, किथे इहो फ्लड वारो पाणी ख़तमु थी वियो, ख़तमु न मतिलबु घटिजी वियो, अञा निकितो किथे बि न आहे, घटिजणु शुरू थी वियो आहे जो माण्हू पंहिंजे घरनि जी तरफ़ वञणु शुरू थिया आहिनि। उन सां गॾु ॿियो सिलसिलो अलाह जी कुदरत ॾिसो, हिते असां गर्मी में वेठा आहियूं, दुआऊं वेठा था घुरूं त अल्लाह साईं जल्दी सां सियारो अचे, थोरी थधिकार थिए ऐं थोरो मौसम सुठो थी वञे। पर उते ई वरी नॉर्दर्न एरियाज़ में बर्फ़बारी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। बाबूसर टॉप, नारायण कागन में हेवी बर्फ़बारी, ज़ालाबारी शुरू थी वई आहे। सो इन तरफ़ बि वञो था त थोरो एहतियात कयो, ऐं जेकॾहिं वञो था त टायर्स ते उहे ई चवंदसि त ज़रूरी आहिनि, इहे जेके हूंदियूं आहिनि, नालो बि विसरी वियो मूंखां हींअर, ख़ैर तव्हांखे यादि हूंदो कहिड़ी शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, कहिड़ा प्रिकॉशन्स हूंदा आहिनि। उन खां अलावा फॉग एॾी थी वई आहे M9 ते, जॾहिं तव्हां हाईवे ते ट्रैवल कयो था, स्पेशली अर्ली मॉर्निंग ऐं राति जो 10 खां पोइ, जेका हिकिड़ी माक चवंदा आहियूं न असां सिंधी में, उहा माक एॾी थी पए जो तव्हांजो विज़न जेको आहे सफ़ा ब्लर थी थो वञे। त बराए महिरबानी सुबुह जो सवेर या राति जो जंहिं वक़्तु बि तव्हां ट्रैवल कयो था, हाईवे ते वञो था, त फॉग लाइट ज़रूरु इस्तेमालु कयो। इहा मां तव्हांखे रिक्वेस्ट करणु चाहींदसि, न त हिन पोज़ीशन में एक्सीडेंट्स तमामु घणा थींदा आहिनि। सो ॿी ॻाल्हि इहा त बीमारियूं केतिरियूं फैलियल आहिनि,
ॿारनि में तकलीफ़ूं केतिरियूं आहिनि। अॼु असां वटि जेके डॉक्टर हिते मौजूदु आहिनि, प्रोफेसर नथूमल महेश्वरी साहब आहिनि, प्रोफेसर ऑफ पेडियाट्रिक मेडिसिन। सो अॼु इन्हनि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था रिगार्डिंग ॿारनि जे लाइ। काई बि तव्हांजे ज़हन में ॻाल्हि हुजे, कोई सवाल हुजे जेको तव्हां डॉक्टर साहब सां करणु चाहियो था, त बिल्कुलु तव्हांजे नंबर, तव्हांजी स्क्रीन ते नंबर अची रहियो हूंदो। अॼु मूंखे ॾाढी फम्बलिंग थी थिए। अॼु अलाए छो सुबुह खां वठी मूंसां इहो ई मसइलो थियो आहे। सिर्फ़ु हींअर न, तव्हां यकीन कयो व्यूअर्स, अॼु सुबुह खां वठी मूंखे अलाए छा थियो आहे, शायदि मौसम जो असरु आहे, अलाए छा, सुबुह खां वठी मां एॾियूं फम्बलिंग कयूं आहिनि जंहिंजी का हद कोन्हे। पर इहो शायदि हर इंसान जी ज़िंदगी में कोई हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हूंदो आहे जो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ॿियो कुझु चई वेंदो आहे, या उहो लफ़्ज़ निकिरंदो न आहे वात मां, या समटाइम्स विसरी बि वेंदो आहे। सो अॼु सॉरी, मां थोरो अलाए किथे आहियां, मूंखे पाण खे बि न आहे ख़बर। सो फम्बलिंग ॾाढी थी थिए पई। सो डॉक्टर साहब खे वेलकम कंदासीं। नमस्कार डॉक्टर साहब, वेलकम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? मां तव्हांखे रंगनि भरी शाम में जेको आहे ॿीहर वेलकम करणु चाहींदसि। ऐं डॉक्टर साहब, जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जा हालात ॿारनि जे लाइ ॾाढा डिस्टर्बिंग आहिनि। ऐं वरी जीअं त वेदर ॾाढो ड्राइनेस थी वई आहे, खंघि, ज़ुकाम, मलेरिया, सभु शयूं मिक्स थी वियूं आहिनि न, डेंगी बि थी वियो आहे। सो अॼुकल्ह ॿारनि में एस्थमा प्रॉब्लम बि ॾाढो आहे। बिल्कुलु, उन हवाले सां असांखे थोरो गाइड कंदा? अच्छा, महिरबानी किरण। एक्चुअली जेको हालात जेके आहिनि हिन मुल्क में त अनफॉर्चुनेटली त सभिनी लाइ ख़राब ई थींदा पिया वञनि। अगरि बाक़ी ॻाल्हियुनि ते त असां सियासत त प्रोग्राम ई कोन्हे, असांजो प्रोग्राम हिकिड़ो हेल्थ ते आहे। त हेल्थ जे रिलेटेड अगरि ॻाल्हियूं कयूं वञनि, जीअं तव्हां मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हाणे एज़मा त शयूं खयूं आहिनि, त बुनियादी तरह ॾिसणो इहो आहे त हीअ प्रॉब्लम आहे छो। त इहो असांजे कराची जे हिन वक़्तु हर घर जो प्रॉब्लम आहे। स्पेशली ही पहिरीं त इहो शुरू में अॼु खां 20 साल पहिरीं जॾहिं असां प्रैक्टिस कई त इहो प्रॉब्लम घणो करे ओल्ड कराची में, ओल्ड कराची जो मक़सदु जेको रणछोड़ लाइन खां शुरू थींदो हो, लियारी, शेरशाह, माना हब चौकी सां का ओरियां वारा जेके इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर बल्दिया आहे, मच्छर कॉलोनी आहे, इन खां वठी रणछोड़ लाइन ताईं हिकिड़ो एरिया इहो हूंदो। ॿियो एरिया हूंदो कोरंगी वारो, जेको कोरंगी क्रॉसिंग खां शुरू थींदो हो, पे कोरंगी 1, 2, 3, 4 लांढी क़ाइदाबाद हेसि ताईं वेंदो। इन्हनि एरियानि में छा थींदो हो त इहे जेके ॿिनि एरिया जी जेका मां इंडिकेशन कई, इहे थिकली पॉपुलेटेड एरिया हुआ। इन करे उन्हनि में कंहिं बि शइ जो सफ़ाई सुथराई, उनखे मेंटेन करणु, फ्रेश एयर जो हुजणु, कुझु बि कोन हो। कचिरो माना ई बीमारी जी जड़। त पोइ इन्हनि जे हर घर में इहो ईअं सम्झो साह जा मसइला, ॿारनि में प्रॉब्लम्स त हूंदा ई हूंदा। पर हिन वक़्तु अनफॉर्चुनेटली ईअं सम्झो त पूरो कराची इन विच में इन्वॉल्वमेंट थी वियो आहे। उन में हिन वक़्तु करंटली अॼु जी डेट जी ॻाल्हि कजे त हीअ रोड ऐं रस्ता जेके टुटी पिया आहिनि, जिते कंस्ट्रक्शन वर्क, तव्हां जहिड़े बि रोड ते वञो, यूनिवर्सिटी रोड ते वञो, ॿिए रोड ते वञो, त को न को डज़ धुओं लॻो पियो आहे, एॾी खोटाई हले पई। इहे सभु शयूं जेको ॿारनि में साह जे मसइलनि खे वधाइण जो माना ईअं सम्झो हिकिड़ो सोर्स आहिनि। ऐं उहे साह में जेको मेन बीमारियूं आहिनि, उन में सभ खां इम्पॉर्टेंट जेका सभ खां वधीक प्रॉब्लम आहे, जंहिंखे दमो चइजे, साह चइजे, जेको बि तव्हां नालो एलर्जी चइजो, त उन जो आहे। सर, ही पॉपुलेटेड सिटी भी तमामु घणी आहे जी, ऐं उन जे लाइ ही कंस्ट्रक्शन्स वारी ॻाल्हि जेका तव्हां कई, रोड रस्ता ख़राबु, वरी वेदर बि थोरो अहिड़ो आहे, डस्टी वेदर आहे, जेसीं ताईं प्रॉपर तरीक़े सां सियारो अचे त ही ॾाढो डिस्टर्बिंग वेदर हूंदो आहे। इन में एस्थमा बि तमामु घणो आहे, इन में स्किन रिलेटेड प्रॉब्लम्स बि तमामु घणा थींदा आहिनि। ड्राइनेस थी वेंदी आहे, रैशेस थी वेंदा आहिनि, या त वरी हुनखे एक्ज़िमा जो प्रॉब्लम बि थी वेंदो आहे। बेसिकली ईअं हूंदो आहे त तव्हां जेको ड्राइनेस जी ॻाल्हि कयो त बुनियादी तरह ते हिकिड़ो एज़मा, अगरि एज़मा लफ़्ज़ ते ॻाल्हि कजे त जंहिंखे असां उर्फ़ आम में, या असां वटि जेके मरीज़ अचनि था कराची जा, सिटी जा, जो अर्बन साइड जा न, डॉक्टर साहब इसको जो है न वो सांस की एलर्जी आहे, ईअं ॻाल्हाइबो आहे, एलर्जी आहे उनखे। बुनियादी तौरु हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि त इनखे असां इन माण्हुनि जो कॉन्सेप्ट इन तव्हांजी तरफ़ सां क्लियर करणु चाहियूं त बाबा ॻाल्हि खे मञो। प्रॉब्लम बेसिकली छा आहे त जेसि ताईं लफ़्ज़ खे तव्हां क्लियर नथा कयो त तव्हांजे ॿार खे मसइलो छा आहे, तेसि ताईं मसइलो हल कोन्ह थींदो। अगरि तव्हां चओ था त साह जी इन कुझु बि कोन्हे, बसि साह जी एलर्जी आहे, दम जी एलर्जी आहे, या इनखे मटी जी एलर्जी आहे, बुनियादी तौरु इहो सॼो प्रॉब्लम दमो आहे। ऐं कंहिंखे बि लफ़्ज़ चऊं था त तुंहिंजे ॿार खे दमो आहे त उहो शॉक थी वञे थो, चए थो डॉक्टर साहब दम आहे,
ईअं त कोन इन खे असां एतिरो सा डॉक्टर ॾेखारियूं हर महीने बीमार थिए थो इलाज करायूं त ठीकु थिए थो कंहिं अॼु ॾींदा आहिनि त डॉक्टर कोन ॿुधायो बाबा डॉक्टर छा ॿुधायो डॉक्टर ॿुधायो हिनखे एलर्जी आहे छाजी एलर्जी आहे इन जे सीने जी एलर्जी आहे पोइ दवाऊं कहिड़ियूं ॾिए थो नेबुलाइज़ कराए थो ही दवाऊं ॾिए थो वेंटोलिन ॾिए थो फलाणो ॾिए जेके जे शाह में इस्तेमालु थींदियूं आहिनि दवाऊं ॾिए थो चवांसि इहे त सभु ॾिनियूं आहिनि बाबा इहे छाजियूं दवाऊं आहिनि इहे दवाऊं आहिनि दमे जूं त हिकिड़ी ॻाल्हि इहो क्लियर करणी शायदि तव्हांखे इहो माना हिकिड़ो अजब महसूसु थिए त पहिरीं ॻाल्हि त माण्हुनि खे इहो ॻाल्हि क्लियर कयो त हीउ लफ़्ज़ जेको एलर्जी वग़ैरह जेको बि आहे इन जो उर्दू में सिंधी में तर्जुमो आहे दमो चाहे त जेसि ताईं तव्हां इन शइ खे एक्सेप्ट न कंदो त सम्झंदो कोन्हे चाहे त जेको बि मवादु तव्हांजो लिटरेचर में गूगल ते मेडिकल साइट ते आहे जंहिंखे पढ़ी तव्हां पंहिंजी नॉलेज वधाए सघो था ॿारनि खे प्रॉपर मैनेज करे सघो था उहो पहिरीं लफ़्ज़ आहे इन लफ़्ज़ खे एक्सेप्ट करिणो आहे को अलाह ख़ुदा न ख़ास्ता ही को कैंसर न आहे या अहिड़ी का बीमारी कोन्हे न ख़तमु थियणी कुझु अहिड़ी कोन्हे या कंट्रोल न थियण जहिड़ी कोन्हे अहिड़ो सभु कुझु बि कोन्हे हीअ वेल कंट्रोल बीमारी आहे इनखे चङनि में कंट्रोल करे सघूं था पहिरीं ॻाल्हि पहिरियों स्टेप जेको आहे उनखे तव्हां इन शइ खे क़बूलु कयो त हीउ दमो आहे जेको हिकिड़ो इन में कंहिं ॿार जो ॾोह आहे न को माइटनि जो ॾोह आहे इहो मुख़्तलिफ़ फैक्टर्स हूंदा आहिनि जंहिंजे करे थींदो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि तव्हां ॻाल्हि कई एक्ज़ीमा बुनियादी तौर हिकिड़े इन जा ॿ मौज़ू आहिनि डिफरेंट हिकिड़ो आहे त ॿारनि में बीमारियूं हिन वक़्तु स्किन जूं वधी वियूं आहिनि उन स्किन में जेको हिन वक़्तु जेका असां इनकाउंटर कयूं पिया जंहिं बीमारी खे ॾिसूं पिया केसिस घणा उहा स्केबीज़ छा हूंदो आहे स्केबीज़ हिकिड़े क़िस्म जी अछूत जी बीमारी हूंदी आहे जी मूंखे ख़ारिश थी किथां बि आऊं ॻोठु वियसि माइटनि वियसि या मुंहिंजी वाइटनि वई किथां वई उहा हिकिड़ी जरासीम खणी आई पंहिंजी स्किन ते पोइ उहो स्किन उन फैमिली में उन पूरे ख़ानदान में फैलिजे थो हिक खे ॿिए खे टे खां चोथे ईअं करे सॼे घर में इन्वॉल्वमेंट थी वञे थी उन लफ़्ज़ उन बीमारी जो अंग्रेज़ी में चइबो आहे स्केबीज़ जी ॻाल्हि इहो आहे त स्केबीज़ जो बि प्रॉब्लम इहो आहे इहो बि असां हिते थोरो सा इन ॻाल्हि सां अवेयरनेस बि फैलाईंदासीं जेको मुंहिंजो हिकिड़ो मोटिव आहे मसइलो इहो आहे त हिकिड़ो ॿारु अचे थो असां वटि चए थो त इन जीअं डॉक्टर साहिबु इनखे बीमारी आहे भई ॾिठोसीं त स्केबीज़ भई घर में कंहिं ॿिए खे खांसी आहे ख़ारिश आहे सॼे घर खे आहे बाबा जे घर खे आहे त उनजो तरीक़ेकार इहो आहे त सॼे घर जो इलाजु कराइबो सारी फैमिली जो इलाजु कराइबो तॾहिं हिन जी जान छुटे बसि डॉक्टर साहिबु हींअर त इन जो त ॾिसो पोइ ॾिसूं था न भाऊ पोइ ॾिसण जी ॻाल्हि कोन्हे हीअ अहिड़ी शइ आहे जंहिंखे साइमल्टेनियसली हिकिड़े ई वक़्तु हलु कबो त उन बीमारी खे तव्हांजे घर मां ई पटी पाड़ करिबो न त हिकिड़े ॿार जो इलाजु कराईंदासीं दवाऊं ॿ टे आहिनि इन जे लाइ ॿियनि जो इलाजु न करायो त वरी छा थींदो इन ॿार खे वरी जेकॾहिं साॻियो थिए थो इहो साॻी वरी बीमारी स्केबीज़ थिए थी त पोइ वरी असांजे इलाज लाइ वधीक ऑप्शन न आहिनि पोइ उहो ॿार खे उन बीमारी खां रेज़िस्टेंट थी वञे थो पोइ उहो भुगते थो 6 महीननि ताईं जेको बीमारी हलंदी रहंदी आहे इहो अॼुकल्ह हिकिड़ो वॾो प्रॉब्लम जेको स्केबीज़ हले पियो तव्हां ज़िक्र कयो त मुंहिंजो इन ॻाल्हि ते बि हिकिड़ी क्लियरिफिकेशन अञा बि असां डिटेल में ॻाल्हाईंदासीं पर वक़्तु थियो ब्रेक जो ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं जी व्यूअर्स वक़्तु थियो ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था वेलकम बैक व्यूअर्स बि तव्हांखे भलीकार चवंदासीं अच्छा डॉक्टर साहिबु जेका ॻाल्हि असां कयूं पिया मां चाहींदसि तव्हां उनखे ई वरी सां कंटिन्यू कयो त इस्तेमाल जे बारे में असां ॻाल्हि कईसीं पिए त हिकु कुझु असांखे जेको आहे न मिसकॉन्सेप्ट खे दूरि करिणो जंहिंमें असां चयो त पहिरीं हिन लफ़्ज़ खे एक्सेप्ट कयो त हीअ एलर्जी ही शयूं सभु हिकिड़ी शइ आहे जंहिंखे दमो सिंधी में चइबो आहे छा त जंहिं शइ खे वधीक तव्हां नॉलेज वठणु चाहींदो न त थोरो सो जेके प्राइवेट प्रैक्टिस करण वारा डॉक्टर असांजा दोस्त आहिनि त पोइ उनखे उहो थोरो सो खुली करे तव्हांखे काउंसिल नथा करे सघनि तव्हां उनखे जेकॾहिं इहो ॿुधायो त डॉक्टर साहिबु हिनखे दमे जो मसइलो आहे या हू दमो ॿुधे थो त उन शइ खे एक्सेप्ट कनि त उहो थोरो सो हिकु स्टेप ॿ स्टेप टे स्टेप अॻियां वधी तव्हांखे ॿुधाइनि त हिन में छा छा करिणो आहे छा न करिणो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि जेको तेस्मा जे हवाले सां जेको मैनेजमेंट जे हवाले सां एॾो कॉमन शइ त हिन वक़्तु हर माण्हू खे ख़बर आहे त साह जो मसइलो आहे हिकिड़ो ॿियो जेको असां प्रैक्टिकली शयूं ॾिसूं था जंहिंमें असांखे प्रॉब्लम महसूसु थिए थो त हिकिड़ी जंहिंखे खांसी जी दवा चइजे हाणे जेको लफ़्ज़ दमे जी ॻाल्हि कजे थी या इस्तेमाल जी ॻाल्हि कजे थी त उन में सभ खां सुठो जो तरीक़ेकार आहे रिलीफ ॾियण जे लाइ उहो इहो आहे त नेब्यूलाइज़ेशन कराई वञे नेब्यूलाइज़ेशन जेको मशीन में दवा विझी नेब्यूलाइज़ कबो आहे उहे जेके दवाऊं आहिनि उहो ईअं सम्झो त हिकु हिन दौर में बि ₹1 या ₹2 जूं आहिनि नॉट मोर देन दिस
ठीकु आहे त उन में ऐं रिलीफ उन में ई ज़बरदस्त अचिणो आहे। पर माण्हू खे जॾहिं असां नेबुलाइज़ेशन जी ॻाल्हि कयूं था या डॉक्टर करे थो त उन जे ज़हन में 100 ॻाल्हियूं अचनि थियूं, न इन सां ॿार खे आदत कोन थी वेंदी, इन में इन जा फिफड़ कमज़ोर त कोन थींदो, इन जा गुर्दा ख़राब त कोन थी वेंदा। हिकिड़ो मिथ्स आहिनि सोसाइटी में जेके ईअं सम्झो त हिकिड़ो वहम हलनि था जंहिंजो को बुनियादु कोन्हे। ॿुधायो कंहिं घर में मायूं अचनि थियूं, मासियूं अचनि थियूं, यार हिकिड़े डॉक्टर जे अॻियां तव्हां वेठा आहियो प्रोफेसर, या रेफरेंस खां ॻाल्हि ॿुधायो, या जेको तव्हांखे ॻाल्हि करे थो उन खे इहो पुछो त बाबा हीउ तो पढ़ियो किथे आहे, इन जो रेफरेंस छा आहे, का माना मेडिकल को साइंटिफिक त ॻाल्हि हुजे न उन ते अमल कयो। त माण्हू खे हिकिड़ो इहो मैसेज ॾींदो त कंहिंजी बि ॻाल्हि तव्हां ज़रूरु ॿुधो ज़रूरु, पर उनखे सिर्फ़ु हिकिड़ो क्वेश्चन कयो त इहो तो आंदी किथां, हिन ॻाल्हि जो रेफरेंस छा आहे, इन जी छा आहे, किथां सदाकत छा आहे, त मां पढ़ां त सही इन जो छा आहे, पोइ असां उनखे अमल कयूं। पर डॉक्टर साहब इन में डोज़िस जो बि त हूंदो आहे न, त केतिरा केतिरा डोज़िस हिन में ॾियणु घुरिजनि। समटाइम्स ईअं थींदो आहे जो माण्हू पंहिंजे ॿारनि खे अगरि नेबुलाइज़ घर में बि कनि था, उन्हनि खे ख़बर कोन्हे त उहो उन जा डोज़िस वधाए बि ॾेई छॾनि था। न उन सां डोज़ेज जो एतिरो घणो मसइलो कोन थो थिए, उहो डॉक्टर खां तव्हां सम्झी सघो था। हिन वक़्तु जेको असांजो मेन फोकस हो, जेको वरी बि मां ॿुधायां थो त माण्हू नेबुलाइज़ेशन कराइण खां लाराइनि था। हालांकि सभ खां घटि में घटि डोज़ जी ॻाल्हि जेको मां इनखे ॿिए एंगल सां क्लियर कयूं था। हिकिड़ी शइ आहे खंघि जी, जंहिंखे मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो नालो जी कमर्शियल नेम न वठणु खपे, पर हाणे मजबूरी सां जंहिं माण्हू जे घरनि में हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ो वेंटोलिन सिरप मां तव्हांजे ॿार खे ॾियां थो, जेको ॿार खे चवंदो हिकिड़ो चम्मच ॾींहं में 3 दफ़ा ॾियो, ठीकु आहे। उहो वेंटोलिन मिसाल जी ॻाल्हि आहे त उन वेंटोलिन जे हिकिड़े चम्मच में 5 ग्राम आहे, हिकिड़ो साल्ट, जेको ॿार खे वञी लंग्स में खपे 1 ग्राम। पोइ मूंखे ख़बर आहे उहो मां चम्मच जेके आहिनि हिकु लेमन वांगुरु सम्झायां थो त 5 ग्राम जेको चम्मच ॾींदासीं त उहो मैदे में वञी हज़म थी खून में थी लंग्स ताईं अचे थो, उते 1 ग्राम ई रहे थो, जंहिंखे असांखे यूटिलाइज़ थिए थो ऐं रिलीफ ॾिए थो। ऑन दी अदर हैंड उहो साॻी शइ वेंटोलिन जॾहिं असां नेबुलाइज़ेशन जी सूरत में 1 mg ई ॾियूं था त उहो रिलीफ ॾिए थो छो, ऐं उन डोज़ बि 1/5 थी वञे थो, माना ईअं सम्झो त 10% वञी बीहे थो, डायरेक्ट फिफड़नि ते वञे थो, साइड इफेक्ट थियण जा जेके आहिनि उहो बि घटि चांसिस थियनि था। ऐं नेबुलाइज़ेशन मशीन बि कोई एॾी महांगी बि कोन्हे, हिकिड़ी हुजनि त हिकिड़ी शइ महांगी न आराम सां 2,500 खां वठी 2,000 खां वठी 4,000 ताईं तव्हांखे सुठी क्वालिटी जी मशीन मिली वञे थी। दवा जेका उन में नॉर्मल सेलाइन वेंटोलिन जा 2 टे जेके कतरा पवनि था उहो 50-100 रुपए जा अचनि था, महीनो ॾेढ हली वञनि था। ऐं डॉक्टर उन खे तव्हांखे सम्झाइण लाइ तयारु आहे, तव्हां रुगो एक्सेप्ट कयो जॾहिं बि खंघि खुड़को जेको दमे वारो मसइलो आहे, जंहिंखे बि जॾहिं बि मसइलो थिए त उहो नेबुलाइज़ेशन वठी वञे त उनखे कोई हिकु रिलीफ अची वेंदो। सर पर इन्हनि जे प्रिकॉशन्स छा आहिनि, केयर छा आहे? केयर छा आहे? अगरि केयर वारे पोर्शन ते अचूं था त पोइ उन में जेका असां माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त बुनियादी तरह ई प्रॉब्लम थिए छो थो, उन में दज़ आहे, दूं आहे, मटी आहे, कारपेट आहे, कालीन आहे, परदा आहिनि, पौधा आहिनि, उन्हनि जो केयर करिणो कीअं करिणो, पेट आहिनि, पेट माना उहे पलो हाणे ईअं आहे त घर में कारपेट आहिनि, कारपेट हटाए छॾियो, फर्श खे साफ़ु रखोसि। जेकॾहिं तव्हांजी खिड़की आहे जेका रोड जी तरफ़ आहे, जंहिंमें दज़ दूं अचे थो, उनखे बंदि करे छॾियो। घर में माउ झाड़ू कढे थी, पोचो झाड़ू ॾिए थी त दज़ थिए थी, ॿारु उन वक़्तु माउ सां गॾु न हुजे। माउ कुकिंग करे पई, किचन में धुओं उथे पियो त धुएं उथे उते ॿारु न हुजे। घर में जेकॾहिं मच्छर जो मसइलो आहे त जलेबी शलेबी न जलाई वञे, उन जी जॻह ते माना उन जो नेट लॻायो वञे, मॉस्किटो नेट आहे या मॉस्किल वग़ैरह अहिड़े तरीक़े जे जेके ॿियूं का प्रिकॉशन तव्हां वठी सघो था। या घर में पोचो वोचो थिए थो, जीत वीत थियनि था त उन में उहा शइ जीअं माण्हू कुझु घासलेट जो पोचो कनि था, घासलेट विझी या डीज़ल विझी, त उन जे फ्यूम्स में बि ऑल ऑफ सडन जेको उहे शयूं थी वञनि थियूं। या ॿारनि खे खणी मोटरसाइकिल ते विहारी अॻियां घुमाइनि था, उन में बि डायरेक्ट एक्सपोज़र थिए थो, त जॾहिं ॿाहिरि निकिरे त ॿार खे ग्लोव्स पाई पाराइजनि या उनखे पोइ सीट ते विहारिजे, जीअं डायरेक्ट जेको उन जो एक्सपोज़र उन ॻाल्हि खां न थिए। ॿियो घरनि में जेके बि कारपेट्स जी ॻाल्हि कई तूं कढाई छॾ, जीअं इहो फोम आहे, हाणे हिकिड़ो ॿारु आहे जंहिंजो खिलोनो आहे, लेट सपोज़ त हिकिड़ो खिलोनो आहे भालू। भालू छा आहे त भालू छा डस्टिंग करे थो, डस्ट खे कैच करे थो, उन जी जॻह ते हिकिड़ी माना लेट सपोज़ हीउ हिकिड़ो खिलोनो आहे। हाणे इन खिलोने में माना इहो सॉलिड आहे, इहो डस्ट कैच करण जी एब्ज़ॉर्प्शन जी क्वालिटी नथो रखे, त उहे खिलोना जेके ॿारनि जा फर वारा खिलोना आहिनि या बखमल वारा खिलोना आहिनि या फोम वारा खिलोना आहिनि, उन्हनि सां न खेॾे। इहे उहे प्रिकॉशन्स आहिनि जंहिंखे असां कंहिं हद ताईं कंट्रोल करे सघूं था। बाक़ी शयूं मौसम चेंज थिए पियो, सर्दी आहे, गर्मी आहे, राति सर्द आहे, ॾींहुं गरम आहे, मौसम आहे,
कॾहिं लू लॻे पई, कॾहिं लुक लॻे पई, कॾहिं इहे शयूं थियनि त हाणे उहे त असांजे कंट्रोल में न आहिनि, पर जेके शयूं कंट्रोल में 8 10 12 शयूं कयूंसीं इहो सभु। ॿी ॻाल्हि हिकिड़ी, हा इन कंट्रोल में हिकिड़ो असांजे माना मुआशिरे में घरनि में अलाए हिकिड़ो रवाजु आहे त हर ॿार खे वेंजारींदा घटि पाउडर लॻाईंदा, थोरी उल्टी कई पाउडर लॻाई छॾियो, हर शइ ते पाउडर हर घर में आहे, अलाए केतिरो वठी था अचनि, त उहो पाउडर छा आहे उॾण जी शइ आहे। जेके फ्यूम्स आहे न, मसइलो छा आहे एलर्जी जो आहे, नक में ॿारु साहु खणे थो, नक में जेको पार्टिकल वञे थो, जीअं मिसाल जीअं पाउडर लॻाए थो त पाउडर नक में वञे थो, ॿारनि जा नक नंढा हूंदा आहिनि, उन्हनि जा सोराख़ सोढ़ा हूंदा आहिनि, उहे नक खे बंदि कनि था, ठीकु आहे। टियों वरी इहो आहे त असांजे मुआशिरे में हिकिड़ो वॾो कॉन्सेप्ट आहे त थोरो सीनो ख़राबु थींदो न त ठका ठक ठका उनखे बाम लॻाईंदा ॾाढो। हाणे बाम सां छा थो थिए त हिकिड़ो सूदिंग इफेक्ट अचे थो, कुझु टाइम जे लाइ, टाइम बींग्स लाइ थोरो सो उनखे कंफर्ट फील करे थो, पर थोरे टाइम खां पोइ वरी हवा कैच करे थो, उन सां अञा बि वधीक थोरो सो प्रॉब्लम वेतर वधे थो। त इहे सभु जेके 10 12 15 शयूं ईअं त खोड़ सारियूं शयूं आहिनि, पर हीअ 15 10 15 शयूं असांजे मुआशिरे में प्रिविलेज कनि थियूं, रहनि थियूं, जेके असांजे कंसेप्ट्स आहिनि उहो इहो ग़लति आहिनि। इन्हनि शयुनि खे थोरो फोकस कजे त कंहिं हद ताईं असां इन्हनि शयुनि खे बचाए सघूं था। पर डॉक्टर साहब स्टीम बि वठंदा आहिनि, स्टीम सही आहे वठणु या न? हा, ॿियो तव्हां बिल्कुलु सही आइडेंटिफाई कयो। ॿियो असांजो मेन कंसेप्ट इहो आहे त नेबुलाइज़ेशन चऊं, नहीं डॉक्टर साहब वो स्टीमर तो है घर पे, मतलब असां कराची में उर्दू स्पीकर पिया अचनि न असांजे ॿाहिरि, इवन असांजी सिंधी बि घरनि में उर्दू खे तव्हां एज़ यू नो के ॻाल्हायो या ॿुधो वञे थो, या ॿार खे चवंदा देखो डॉक्टर साहब कहिड़े स्टीम न, मां मूं कॾहिं स्टीम जो चयो, असां नेबुलाइज़ेशन चवंदा। स्टीम जो ॾिसो, स्टीम छा आहे, स्टीम जो रोल छा आहे, स्टीम उहो ॿारु जेको हाणे ॿारनि में मुख़्तलिफ़ कैटेगरी, हिकिड़ो ॿारु आहे 6 7 8 साल जो आहे जेको स्टीम में छा आहे इनहेल करिणो आहे, हा न, इनहेल जो मक़सदु साहु खणणो आहे। स्टीम में जेका बाफ़ लॻे थो उन बाफ़ खे खणणो आहे, उन जो रोल किथे आहे, उन जो रोल उते आहे जिते तव्हांखे फ्लू लाइक सिम्पटम थियो आहे, एज़दमा न आहे, फ्लू लाइक सिम्पटम आहे, गलो ख़राबु आहे, रेगुलर प्रॉब्लम कोन थो थिए, साइनस थिए थो, इन प्रॉब्लम्स में तव्हांजी जेका स्टीम आहे उहो कमु कंदी, पर उहो उन लेवल ते जॾहिं ॿारु उन खे तव्हांजो ओबे करे सम्झे साहु खणे। हिते त छा थो थिए, महीने जे ॿार खे माउ जेको कपिड़ो विझी पे पाण बि तकलीफ़ में, ॿार खे बि तकलीफ़ आहे। ॿी ॻाल्हि त 1 ईयर मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां अचे त 1 ईयर खां हेठि वारे खे स्टीम जेका रिकमेंडेड न आहे, रिकमेंडेड माना असां सलाह कोन ॾींदा आहियूं, छो त ॿार आहे न स्टीम असां गरम कंदे, नंढो ॿारु आहे, ॿारु तव्हांजी ॻाल्हि सम्झे कोन थो, ख़ुदा न ख़ास्ता असां ॾिसंदा अहिड़ा हादसा थींदा आहिनि, ॿारु किरी पए, ख़ुदा न ख़ास्ता ईअं माना झटको ॾिए त उन सां उहो पाणी उछली पए, त इहे हादसा थी जेके हरू जा प्रॉब्लम गले पइजी वेंदा आहिनि। ऐं स्टीम जो एज़ सच एज़दमा जी ॻाल्हि कजे, अगरि कंहिं ॿार खे डॉक्टर चए थो तुंहिंजे ॿार खे दमो आहे या साह जी एलर्जी आहे, त उन में जेके इन स्टीम जो एज़ सच को रोल न आहे। सही ॻाल्हि ख़तमु। सर, त पोइ हीउ जेको एस्थमा ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, वरी हाणे जेकॾहिं असां हिन खे साइनस खे वठूं त साइनस जेको थिए थो घणो करे 12 महीना माण्हुनि खे हूंदो ई हूंदो आहे, नक बंदि, परेशानी, ऐं वरी जेको आहे इहो स्टीमर हर वक़्तु, वरी जेके इनहेलर्स जेके हूंदा आहिनि इहे वेठा इनहेल कंदा रहंदा आहिनि, या विक्स वारो सॼो सिम्पटम, या एंटी एलर्जिक्स वेठा खाईंदा आहिनि। सो ही वारो वेदर ॾाढो डिस्टर्बिंग हूंदो आहे इन्हनि जे लाइ, साइनस वारनि जे लाइ। पर साइनस जेको आहे केतिरो ख़तरनाक थी सघे थो? अच्छा, ठीकु आहे। हाणे इन में तव्हां जेका ॻाल्हियूं कयूं उन में 3 4 5 क्वेश्चन आहिनि। अगरि लफ़्ज़ साइनस ते अचूं था, साइनस बुनियादी तौरु आहे छा? साइनस छा आहे त इंसान जी खोपड़ी आहे, इन खोपड़ी स्किन जे हेठां खोपड़ी आहे, खोपड़ी में हिकिड़ा सोराख़ आहिनि, उन सोराख़ माना ईअं सम्झो त हिकिड़ा वेंटिलेशन जो कमु कनि था। पोइ जॾहिं मुसलसल किन माण्हुनि खे नज़लो या एलर्जी रहे थो, उन जे करे छा थो थिए, उहो वेंटिलेशन जा जेके सोराख़ आहिनि उहो उन जे बलगम सां भरिजी वञनि था। जीअं असांजी एसी जी जाली जेका आहे मटी में भरिजी वञे थी, पोइ उन जी जेका वेंटिलेशन घटिजी वञे थी, कूलिंग घटिजी वञे थी। इन दी सेम वे मिसाल जे हद ताईं त जॾहिं उहे जेके साइनस आहिनि उहे तव्हांजा उन जेके ज़ुकाम में भरिजी वञनि था त उहो पंहिंजो फंक्शन घटि कनि था। पोइ उन जे करे घुटु थियणु, मूंझ थियणु, मथे में सूरु थियणु, उल्टी थियणु, पोइ जॾहिं उनखे अक्यूट रिलीफ कोन थो थिए, जीअं उहो पाणी आहे हिकिड़ी जॻह ते बीठो आहे त पाणी जो हिकिड़ो तालुक़ु आहे त ख़राबु थींदो आहे, जॾहिं ख़राबु थींदो आहे इन्फेक्शन जी सूरत वठंदो आहे, जॾहिं इन्फेक्शन जी सूरत वठंदो तॾहिं उनखे चइबो आहे साइनोसाइटिस। तंहिं वक़्तु एंटीबायोटिक जी ज़रूरत पवंदी आहे। उन खां पहिरीं जेको तव्हां चयो स्टीम जी लेवल ताईं, अगरि अर्ली फेज़ में आहे तव्हां स्टीम वठो था रेगुलर बेसिस ते, एलर्जी खे कंट्रोल कयो था, त पोइ उन में उहो साइनोसाइटिस थियण जा इम्कानात घटि हूंदा आहिनि।
हिकिड़ो दफ़ा थी वियो, तव्हां एक्सरे करायो, उन ते हेज़ीनेस अची वई, साइनस अची, हाणे इन्फेक्शन डॉक्टर चए थो आहे, पोइ उन इन्फेक्शन खे डील करण लाइ एंटीबायोटिक ॾिबो आहे। अच्छा, केतिरो ख़तरनाक थी सघे थो? ख़तरनाक तमामु घणो थी सघे थो। अच्छा। साइनस जा रिलेशन दिमाग़ जे वेझो आहे, इन सां साइनस जे करे कॾहिं कॾहिं घटि केसिस में पर मेनिजाइटिस, गर्दन तौरु बुखार वग़ैरह बि थियण जा चांसिस थियनि था, ऐं उन जे करे पोइ उन जूं पेचीदगियूं तमामु घणियूं थियनि थियूं। बाक़ी तव्हां हिकिड़ो जी 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 तव्हां ॿुधायो। अच्छा, ॿियो हिकिड़ो तव्हां लफ़्ज़ यूज़ पे कयो कि इनहेलर्स, तव्हां मुंहिंजे ख़्याल में ॿी ॻाल्हि पे कई, पर इनहेलर खे छॾी तव्हां उहा ॻाल्हि पे कई त माण्हू अक्सर जंहिंखे एलर्जी वारी ॻाल्हि हूंदो आहे पंहिंजे तरफ़ां गोरियूं वठी, ज़ुकाम वारी गोरियूं मुख़्तलिफ़ नालनि जूं वठंदा स्टोर तां, पंहिंजो पाण वेठा खाईंदा आहिनि विदाउट कंहिं सेल्फ मेडिकेशन। हिकिड़ो विग बराबरि माण्हू खे ख़बर ई कोन्हे त ही एलर्जी फ्लू छा आहे, एलर्जिक राइनाइटिस छा आहे। हिकिड़ो टर्म हूंदो आहे फ्लू, नज़लो ज़ुकाम थियो, 2-3 ॾींहं रहियो, इहो त ॻाल्हि थी वई ख़तमु। ॿियो हूंदो आहे कंडीशन जंहिंमें फ्लू खे डॉक्टर ॾिसी उन में 2-4 अलामतूं, उन जे बेसिस ते हू चवंदो आहे इनखे एलर्जिक राइनाइटिस आहे। एलर्जिक राइनाइटिस जी ट्रीटमेंट इहो ज़ुकाम वारी गोली ॿोली जेके तव्हां रिजेक्सोफ्टिन, टीडेजोडिन वग़ैरह अहिड़ी शयूं वठो था न, इन खां हटी करी आहे। उहो छो हटी करी ट्रीटमेंट कराइणी आहे त छा त एज़मा जी जंहिं ॻाल्हि कई या बीमारियुनि जी ॻाल्हि थी, इहे पैरेलल हलंदियूं आहिनि। जॾहिं हिकिड़ो एलर्जिक राइनाइटिस हली 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 अॻियां हली इहो दमो क्रिएट करणो वेंदो आहे, त उन खे ॾेखारणु डॉक्टर खां सेल्फ मेडिकेशन खां तव्हां अवॉइड कंदो, प्रॉपरली हिकिड़ो ॾेखारींदो, डायग्नोस थींदो त इनखे सिंपल फ्लू आहे या एलर्जिक राइनाइटिस आहे। अगरि एलर्जिक राइनाइटिस आहे त उनजी ट्रीटमेंट 2-3 महीना हूंदी जेको डॉक्टर तव्हांखे तजवीज़ कंदो आहे। उनजो फ़ाइदो इहो आहे त इहो अॻियां हली जेको कन्वर्ट थी वेंदो आहे दमे बमे में, इन खां बचाव थी वेंदो। बाक़ी तव्हां इनहेलर में 2 ॻाल्हियूं हूंदियूं, हिकिड़ो तव्हां उन जी त ॻाल्हि कोन था कयो जेको विक्स टाइप जा जेके इनहेलर जेके वठी माण्हू सूंघंदा पिया, हर कोई वेठो सूंघंदो आहे, मज़ो ईंदो आहे उन में। एक्चुअली उहो ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जो तव्हांखे हिकिड़ो सूदिंग इफेक्ट ॾिए थो। सूदिंग इफेक्ट माण्हू सूंघे थो, हा मज़ो अची वियो, माना फ़र्क़ु महसूसु थिए, ईअं महसूसु थिए जीअं गर्मी में माण्हू कूलिंग में अचे थो न, हाणे को उन में गर्मी ख़तमु कोन थी वई, ख़ाली उनजी फीलिंग ख़तमु थी वञे, उनजो को रोल ई कोन्हे। बाक़ी जेके इनहेलर्स हूंदा आहिनि, जेके इनहेलर्स जंहिंजी इहो विक्स वारो इहो इनहेलर में, असां वारे इनहेलर में कमु उहो असांजे दायरे में कोन थो अचे। असां जंहिं इनहेलर जी ॻाल्हि कयूं था उहो इनहेलर हूंदो आहे उन दमे जे लाइ। हाणे दमे जे लाइ न, दमे जी ट्रीटमेंट ते पाण ॻाल्हाइसीं पियो, वरी हिते हेॾा आयासीं। उन में 2 टाइप जी ट्रीटमेंट हूंदी आहे, हिकिड़ो हूंदो आहे रिलीवर, ॿियो हूंदो आहे कंट्रोलर। हिकिड़ा ॿार आहिनि जिन खे महीने में, 2 महीने में, सर्दियुनि में, कंहिं मख़सूसु मौसम में 2-4-5 ॾींहं प्रॉब्लम थिए थो, अदरवाइज़ कोन थो थिए, उन खे त रिलीवर जी ज़रूरत आहे। अच्छा, ठीकु आहे न, माना वेझा कुझु बि कोन्हे, सभु सही आहे डॉक्टर साहिबु, इसको बसि नवंबर-दिसंबर में प्रॉब्लम थिए थो, उन खां पोइ बाक़ी सही रहे थो। इहो जॾहिं बि ॿाहिरि जी मौसम अचे थी, जीअं इस्लामाबाद साइड जा माण्हू रहनि था, त उन में जेके इहे पोलिन वग़ैरह जी जेके बहार वारी मौसम खां पोइ जेको सरह वारी मौसम अचे थी, ऑटम, जंहिंमें उहा पोलिन थिए थी, त उते वरी इस्लामाबाद साइड ते इहो प्रॉब्लम वरी इन्हनि ॾींहंनि में थिए थो, मार्च-अप्रैल में, इन्हनि ॾींहंनि में जॾहिं पोलिन जी सीज़न हुजे थी। वाक़ई सही हूंदो आहे, मार्च-अप्रैल में प्रॉब्लम थींदो आहे। त अहिड़े टाइप जा प्रॉब्लम जंहिंखे चइबो, इन करे मां चयो उनखे तव्हां जॾहिं हिस्ट्री ॾींदा आहियो त उनखे क्लासीफाई करणु ज़रूरी हूंदी आहे। पोइ क्लासीफिकेशन में उनखे असां मेडिकल लैंग्वेज में चवंदा आहियूं इंटरमीडिएट, माना उनखे सीज़नल आहे या सीज़न में थिए थो, कंहिं मख़सूसु इन्वायरमेंट में थिए थो, कंहिं मख़सूसु शहर में थिए थो, अदरवाइज़ कोन्हे, त उनखे रखिबो आहे रिलीवर लाइ। पोइ रिलीवर लाइ नेबुलाइज़ेशन वग़ैरह जी हद ताईं शयूं आहिनि। हिकिड़ो उहो ॿारु आहे जंहिंखे सॼो साल रहे थो, सॼो सियारो रहे थो, ॿारु वधे कोन पियो, ग्रोथ कोन पियो करे, मुसलसल सीनो जाम लॻो पियो आहे, कन उन जा वहनि पिया। ठीकु आहे, इन जो मक़सदु प्रॉब्लम उनखे क्रोनिक आहे, प्रॉब्लम उनजो वॾो आहे, उन ॿार जी जेको जनरल हेल्थ कॉम्प्रोमाइज़ थिए पई, उन हेल्थ खे असांखे सेट करिणो आहे। सेट कॾहिं थींदो? जॾहिं उहा बीमारी कवर थींदी, पोइ उन लाइ कंट्रोलर ते विझणो पवंदो आहे। पोइ उहो कंट्रोलर में इनहेलर अचे थो, पोइ इनहेलर खे लंबो 2-3-4 महीना अकॉर्डिंग टू हर पेशेंट जी पंहिंजी नीड हूंदी आहे, उन हिसाब सां उहो कंट्रोलर ते विझंदो आहे, जंहिंखे कंट्रोलर इनहेलर कंट्रोलर चइबो आहे, स्टीरॉइड कंट्रोलर चइबो आहे। डॉक्टर साहिबु हिते जेको आहे कॉल वठंदासीं, हिकिड़ी कॉल बि आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था ऐं इंशाल्लाह तव्हांजी कॉल मिली वेंदी त वरी तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। जी डॉक्टर साहिबु, जी उहे मैन्युअली हूंदा आहिनि, जेके मैनुअली हूंदा आहिनि। अॼुकल्ह ॿिया बि मुख़्तलिफ़ तरीक़नि जा इनहेलर्स अचनि पिया, पर सिंपल मैनुअली इनहेलर्स हूंदा आहिनि, जेके हिकिड़ो इनहेलर महीनो हली वेंदो आहे।
ख़ाली जेको इशू रुगो हुजे थो माण्हुनि जी एक्सेप्टेंस जो। अगरि एक्सेप्ट कनि था त उन सां बिल्कुलु एज़ मां फुली कंट्रोल रहे थो। अगरि फुली कंट्रोल रहे थो त ॿार जी कंहिं बि क़िस्म जी रिस्ट्रिक्शन नथी रहे। रिस्ट्रिक्शन मक़सदु आहे ॿार खे हक़ु आहे त उहो घुमे फिरे खेॾे कुॾे, साह जे करे उहो वीचारो कुझु करे नथो सघे, वञे थो मिटी खेॾे थो त उनखे प्रॉब्लम थिए थो। पर छा डॉक्टर साहब ही जेको एस्थमा जो जेको प्रॉब्लम आहे इहो जेनेटिकली बि हूंदो आहे? अगरि फैमिली में कंहिंखे आहे त पोइ उनजे ॿार खे या कंहिं ॿिए बि फैमिली मेंबर खे थी सघे थो? बिल्कुलु थी सघे थो, बिल्कुलु इन जो जेनेटिक प्रीडिस्पोज़िशन बि आहे। जेके ख़ासि तौर पे कंहिंजी माउ खे आहे, पीउ खे आहे, हिकिड़े भाउ खे आहे त उन में बि जेनेटिकली बि इहो इनहेरिट थींदो। ख़ासि तौर असांजे सिंध में जेके असां बलूच रेशिस आहिनि, जेके बलूचिस्तान जा आहिनि या ईरान जा डिसेंडेंट आहिनि, इन्हनि में तक़रीबन हर घर में कंहिं न कंहिंखे आहे। इहो हले थो, ख़ानदाननि में बि हले थो। मतिलबु जीअं हाणे मुंहिंजी फैमिली में जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त मुंहिंजे अम्मी बाबा खे त बिल्कुलु बि न, बाक़ी हा जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे उनखे पैदाइशी इहो प्रॉब्लम आहे, उनखे पैदाइशी। पर अल्हम्दुलिल्लाह हींअर इलाही कंट्रोल्ड आहे। वरी मुंहिंजी हिकिड़ी सिस्टर, उनजी धीउ खे इहो प्रॉब्लम आहे। त उहो ई मां सोचां पई त ही छा जेनेटिकली कुझु आहे सिलसिलो? बिल्कुलु फैमिलियल प्रीडिस्पोज़िशन खे चइबो आहे, फैमिलियल प्रीडिस्पोज़िशन। मक़सदु आहे त इहो बि हिकिड़ो प्रीडिस्पोज़िंग फैक्टर आहे। पर हिन वक़्तु जेको असां वटि जेको रेशो कराची में वधियो आहे न, उन में इन्वायरमेंटल फैक्टर वधीक आहिनि। हिकिड़ो हूंदो फैमिलियल जेनेटिक फैक्टर, ॿियो हूंदो आहे इन्वायरमेंटल फैक्टर। पोइ जॾहिं फैमिली में टेंडेंसी हूंदी आहे उनखे इन्वायरमेंट अञा बि बूस्ट कंदो आहे, वधाइण जे लाइ माहौल खे हमवार कंदो आहे, त पोइ वधीक थियण जा चांसिस थियनि था ऐं वधीक सीवियर थियनि था। ठीकु डॉक्टर साहब, ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, व्यूअर्स काॾे न वञिजो, जल्दी वापसि था। वेलकम बैक व्यूअर्स। ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे लाइव कॉल करे सघो था। कोई बि सवाल जेकॾहिं डॉक्टर साहब सां करणु चाहियो त तव्हां बिल्कुलु करे सघो था। डॉक्टर साहब जी असां एस्थमा ते बि ॻाल्हायोसीं, साइनस ते बि ॻाल्हायोसीं, ऐं हिन वक़्तु जेको मेन इशू तव्हांखे ख़बर आहे त फ्लड अफेक्टेड एरियाज़ आहिनि, ऐं जेके वीचारा ॿार या जेके असांजा भाउ भेण उते आहिनि ऐं जेके रोड्स ते वेठल आहिनि या जिथे जिथे बि पाणी तमामु घणो बीठल आहे, उहो ज़हरीलो पाणी थी वियो आहे, इन्फेक्टेड पाणी आहे उहो। ऐं उहो पाणी मजबूरी आहे, पीअनि था, खाधे में बि इस्तेमालु कनि था, ऐं उन जा जेके रिएक्शन्स आहिनि कहिड़ा ख़तरनाक हूंदा? इंतिहाई बुनियादी तरह असां ॾिसो, इनखे ईअं मिसाल खणी ॾिजे त हिकिड़ी जीअं असांजी गाॾी आहे, असां केॾो केयरफुल कयूं था त उनखे पेट्रोल को ईरानी न विझायूंसि, हाई ऑक्टेन विझायूंसि, न त घटि में घटि सुप्रीम ते विझूं, वरी जेको आहे अॻिते हलंदे हलंदे झटका ॾींदी बंदि थींदी, इंजन जो ख़तरो हूंदो आहे। बिल्कुलु। त असांजो पेट छा आहे? हिकिड़ो इंजन आहे तव्हांजी पूरी बॉडी जो, ठीकु आहे। उन खां सवाइ तव्हांजे हर सिस्टम डिस्टर्ब रहंदो आहे, ऐं उन जो मेन जेको पेट जो खाधो आहे उहो आहे पाणी। सही। उन में पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांजो डर्टी वाटर हूंदो त मल्टीपल प्रॉब्लम थींदा, ऐं आहिनि, थियनि पिया, अॼु आहिनि, हलनि पिया। कहिड़ा कहिड़ा हलनि पिया? जंहिंमें 4 प्रॉब्लम सर फ़हिरिस्त आहिनि। हिकिड़ो गैस्ट्रो जो मक़सदु उल्टी मोशन, हैज़ा जंहिंखे चइबो आहे। नंबर 2 वायरल हेपाटाइटिस, हिकिड़ो हूंदो आहे हेपाटाइटिस बी ऐं सी, कंहिंखे कारी कामण चइबो आहे, उहो न, वायरल हेपाटाइटिस जंहिंखे हेपाटाइटिस ए ऐं ई चइबो आहे। टियों टाइफाइड, ठीकु आहे। त इहे शयूं जेके हेपाटाइटिस, टाइफाइड, गैस्ट्रो, उल्टी मोशन, इहो असांजो हर ॿार खे, जेके बि गंदो ॿार कनि था, दवाऊं ॾियूं था, 4-5 ॾींहं ठीकु थियनि था, वरी अचनि था। छा त सोर्स त उहा ई आहे न। ख़ासि त फ्लड इफेक्टेड एरिया जी ॻाल्हि कजे। हाणे तव्हांजे फ्लड इफेक्टेड एरिया जी तव्हां ॻाल्हि कयो त इन तौर सां हिकिड़ी मां ईअं जिते बि मूंखे मौक़ो मिलंदो त आउं विच में पंहिंजी ॻाल्हि कंदुसि। त उहा ॻाल्हि ईअं आहे त असांजा ॿार दोस्त एजेंसीज़ जेके बि आहिनि, NGOs, दे आर डूइंग गुड, एप्रिशिएटेड, उन वॾो कमु कयो। पर उनखे मां रिक्वेस्ट इहो कंदुसि त जेको तव्हां वञो था,
11 बजे पहुचो था, कराची खां निकिरो था, हैदराबाद खां निकिरो था, सखर खां निकिरो था, 11 बजे पहुचो था, 2 अढाई 3 बजे ताईं तव्हां हुते कैंप कयो था। हर कैंप ते 50-60 हज़ार खां वठी लख 1.5 लख ताईं तव्हांजो हुनजो ख़र्चो थिए थो। पर उहे कैंपनि में असां ॾिठोसीं एतिरो घणो फ़ाइदेमंद न आहे न। बजाए इन खे तव्हां भले डॉक्टर्स न बि अफोर्ड करे सघो था, न बि रखी सघो था, न बि अवेलेबल आहिनि, त बि हिकिड़ो गुड हेल्थ टेक्नीशियन, जंहिंखे सिंधी में कंपाउंडर चइजे, जेको नॉर्मल ॿारनि खे IMNCI जे हवाले सां, IMNCI हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंजे ते बि हिकिड़ो वार्ड बॉय बि ॿार खे, जेके ॿारनि खे असांजा जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि लाइ डॉक्टर जी ज़रूरत ई न आहे। उन्हनि जे ॿारनि खे गैस्ट्रो थिए त उनखे हाइड्रेशन खे कवर करिणो आहे असांखे, जेको ख़ाली उनखे ड्रिप लॻाइणु अचे, जेको उनजो अवेलेबल हुजे। हिकिड़ो कैंप वारो माण्हू वञे थो 11 बजे वञे थो, 3 बजे अचे थो, बसि उन में 300-400 फेसबुक ते वीडियो लॻाई, क्लिपूं लॻाई, सभिनी खे ॾेखारे असां कैंप कईसीं, 300 माण्हू इलाजु कयासीं, पॉसिबल ई न आहे। असां बीइंग हिकिड़ो इंसान जे हिसाब सां कयूं था, मां ठीकु आहे हिकिड़े कंसल्टेशन कयां थो, 3 कलाकनि में 25-26 मरीज़ खां मथे 27 मरीज़ कोन था रखूं, त चलो ठीकु आहे, तव्हां हुन वक़्तु कंसल्टेशन जे हिसाब सां नथा करे सघो त 300-400 माण्हू 3-4 कलाकनि में कीअं ॾिसंदो? पॉसिबल न आहे। त इहो महिरबानी कयो, इहे शयूं छॾियोसि। हिकिड़ो हथो हुते यूनिट क़ाइमु कयो जंहिंजो तव्हांखे वधि में वधि ख़र्चो महीने में 1 ॾेढ ईंदो। अहिड़ी कैंप जिते 10, 20, 25 माना 100, 2.5-3 हज़ार माण्हू आहिनि, उते हिकिड़ो कंपाउंडर हिकिड़ो वेठो हुजे 24 कलाक, 2 हुजनि जेके सर्विस हुजे, जेके प्राइमरी ड्रग्स हुजनि, जेके सफ़ा सस्तियूं आहिनि। ORS 5 रुपए जो ORS आहे, रुगो अवेयरनेस ॾियणो। ॿियो पाणी, जेका तव्हां ॻाल्हि कई, उन पाणी जी फिल्ट्रेशन जो को बंदोबस्तु कयो, जेको उनखे सिर्फ़ु हिकिड़ो कूलर, जेको हिकिड़ो घरु वेठो आहे, 10 भाती आहिनि हिकिड़े फैमिली जा, 10 भाती केतिरो पाणी पींदा? 20 लीटर पींदा, वधि में वधि 2 लीटर हिकिड़ो माण्हू पींदो न। हिकिड़ो कैन घणे जो अचे थो? 19 लीटर 20 लीटर जो अचे थो न। अगरि उन्हनि 50 घरनि में हिकिड़ो जेकॾहिं कूलर, हिकिड़ो कैन पाणी जो साफ़ पहुचायो वञे, त दैट इज़ मोर वर्थ देन दिस कैंप। ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी वई तव्हांजे पाणी सां। इवन अवे कराची में अचो त उते बि हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि ईंदो आहे त हिकिड़ो ज़मानो हूंदो हो जॾहिं पाणी साफ़ु ईंदो, सफ़ाई करण जी बि ज़रूरत कोन हुई, ईअं पीअंदा हुआसीं, कुझु बि कोन थींदो। बिल्कुलु तव्हां सही था चओ, असांजी पंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे। खोले करे बसि ईअं टैप बसि ऑन कंदा हुआसीं, गिलास भरींदा हुआसीं, पीअंदा हुआसीं। अॼु छा पियो थिए? हिकिड़ो त काफ़ी शहर में पाणी जी अवेलेबिलिटी कोन्हे, अगरि कराची जी ॻाल्हि कजे सिटी में। पोइ हुते पाणी जी जॻह ते छा थो हले? RO वाटर हले थो, जंहिंखे सुप्रीम कोर्ट हिकिड़ी हद ताईं बैन कयो। या किथे पाणी आहे त इन जे तव्हां इहो मां पैगाम ॾियणु चाहियो, अगरि तव्हांजे घर में मिठो पाणी वाटर सप्लाई वारो अचे थो त बहितरु आहे त उन खे हिकिड़ो मतिलबु 20 लीटर जो को दिलो वठी छॾो, या चवण मतिलबु बर्तन वठी छॾो जंहिंमें गरम करे रखी छॾो। दैट इज़ दी बेस्ट। माण्हुनि खे हिकिड़ो ॿी फोबिया आहे, पर पाणी कहिड़ो पियारियो था? पाणी हम तो मिनरल वाटर पियारियूंसि था। बाबा छाजो मिनरल वाटर? जेको तव्हांजे घरनि में 60 रुपया, 70 रुपया, 75 रुपया, इहो शहर में असां छा त डॉक्टर आहियूं न, अवामी माण्हू आहियूं, तव्हां मीडिया वारा फिर पोइ बि हिकिड़ी मख़सूस कैटेगरी खां हलो था। असां हिकिड़ो जेके गवर्नमेंट अस्पतालनि में, सिविल अस्पतालनि में, लियारी अस्पताल खां वठी 200 रुपए जी प्राइवेट हिकिड़ो वेलफेयर अस्पताल खां वठी पंहिंजी कंसल्टेशन 2500 रुपए ताईं कयूं था, त असां हर कैटेगरी वारो माण्हू अचे थो, त हर कंहिंजे नॉर्म्स जो असांखे ख़बर आहे। मेजॉरिटी ऑफ देम असांजे इन ख़ुशफ़हमी में आहिनि त असां वटि जेको RO वाटर आहे, जेको मिनरल वाटर चवनि था, जेको हुतां खां निकिरे थो 10 रुपए जो, जेको तव्हांजे घर ताईं पहुचंदे 60 रुपए ताईं पहुची वञे थो। 80 रुपए हाणे भले 80 रुपए, 80 रुपए जी हिकिड़ी जेको कैन जी बॉटल। बिल्कुलु, हाणे 80 रुपए में तव्हां वञी ॾिसो त जितां निकिरे थो न, उहो 80 रुपया छाजी आहे? उहो उन में 60 रुपया त लेबर चार्जिस आहे, जेको उतां खां खजे थो, भरिजे थो, सुज़ुकी में रहे थो, मथे 4थी मंज़िल ताईं पहुचे थो। पर मूं ॿी ॻाल्हि पे करणु चाहियां, मूं इहो ॻाल्हि करणु चाहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जितां निकितो उतां त 30 रुपए जी बोतल निकिती न। हाणे 30 रुपए में कहिड़ो पाणी हूंदो? मां ॻाल्हि जी पॉइंट करणु चाहियां था, उहो मां इहो ॻाल्हि करणु चाहियां था, 30 लीटर में 30 रुपए में जितां निकिरे थो, शायदि एक्चुअली त उतां ई इन्वेस्ट थी निकिरे पियो न। पोइ असांजे वहमनि में, असांजे घर माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त मिनरल वाटर आहे, वी आर दी सेफ ज़ोन, नॉट इन दी सेफ ज़ोन। तव्हांजे घर में अॼु बि मिठो पाणी अचे थो, वाटर सप्लाई जो अचे थो, त उन खे 15, 20, 25 मिंट ताईं गरम करो, घर में उॿारी हिकिड़ो कूलर भरी रखोसि, ऐं उहो जेको शइ आहे इट्स अ मोर ऑथेंटिक
मोर सेफर देन तव्हांजो जेको आर ओ वाटर जंहिंखे तव्हां मिनरल वाटर चओ था, हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी वई। ॿी ॻाल्हि इहो आहे त किथे किथे पेरेंट्स छा था चवनि त डॉक्टर साहब इसको तो हम जो उबला हुआ पानी देते हैं। बाबा छा थो ॾेई उबला हुआ पाणी, त इन जी बोटल ही ठाही रखी छॾंदो इनखे, इन चवंदो इन में पी, त ॿारु ई नाहे कंदो, ॿारु तव्हांखे फॉलो कंदो आहे। तव्हां किथां पियो पिया, तव्हां जेको गिलास पाणी भरी पीती अधु हुते रखी छॾी, ॿारु हुते वञी पींदो, उहो पंहिंजी बोटल खणी कोन पींदी। त उन्हनि माइरुनि लाइ, उन्हनि फैमिलीज़ जे लाइ इहो मैसेज आहे त तव्हां जेको पाणी ठाहियो त कूलर भरी ठाहियो, उन कूलर में माउ बि उहो पाणी पीए, पीउ बि उहो पीए, ॿियो भाउ बि ॿारु पीए, तॾहिं उहो ॿारु पींदो। तव्हां ई सम्झो त ॿारु हिकिड़ो उहो वञी पंहिंजी बोतल वॾनि वांगुरु खणी पंहिंजी बोतल खे कोन हथु लॻाईंदो, उहो वरी कंटामिनेशन थींदो। त इन शयुनि खे थोरो सो उहे शयुनि ते असां टच कयूं पिया वधीक, जिन शयुनि जे माण्हुनि जे ज़हननि में उहे ॻाल्हियूं कोन्हे, ख़बर कोन्हे का। जी डॉक्टर साहब बिल्कुलु इन ॻाल्हि खे बि कंटिन्यू कंदासीं। कॉल वठूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम। टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो प्लीज़। टीवी जो आवाज़ किथे खुलियल अचे पियो अधी असांखे। हेलो पुछो केरु आहे? किरण थी ॻाल्हाई न? जी जी किरण पई ॻाल्हायां। तव्हां केरु पिया ॻाल्हायो? असां केरु छा वारा ॻाल्हायूं? बुरा शबरोज़ नालो आहे मुंहिंजो। शबरोज़? हा शबरोज़ तो ॾाढे शौक़ मां ॾिसंदा आहियूं, ॾाढा सुठा हूंदा आहियो। वॾी महिरबानी भेण, वॾी महिरबानी। ऐं तव्हां बि यकीनन ॾाढा प्यारा हूंदा ज़रूरु। हलो सुठो थियो, लॻी वई न? हा लॻी वई। छा चवणु चाहींदव? जी तव्हां कंहिं मां कॉल कई आहे? हा कंहिं मां नंबर चेक करो त कंहिं मां था ॻाल्हायूं। असांजे घर दर ॿुधी आहे, कपिड़ा ई कोन्हनि खणी पायूं। बिल्कुलु बिल्कुलु मां सम्झी सघां थी। असांजी टीम आई आहे भेण, थी सघे थो तव्हां रहिजी विया हुजो। असांजूं गाॾियूं निकिरंदियूं आहिनि, असांजो रिलीफ कैंप अॼु बि केटी। सही। हेलो जी जी अदी तव्हांजी आवाज़ अचे पई। भेण तव्हां पंहिंजो जेको आहे कॉन्टैक्ट नंबर वरी सां कॉल करे तव्हां पंहिंजो कॉन्टैक्ट नंबर असांजे डायरेक्टर खे लिखाए छॾियो। ऐं मां हिते इहा ॻाल्हि क्लियर ज़रूरु करणु चाहींदसि त अॼु बि KTN जी तरफ़ां जेको रिलीफ कैंप क़ाइमु थियल आहे उहो अॼु बि लॻियल आहे। अॼु बि असांजो इहो कमु जारी आहे ऐं ओसी ताईं रहंदो जेसीं ताईं असांजा पंहिंजा भाउ भेण, पंहिंजा मारवड़ा जेके आहिनि हिन प्रॉब्लम मां ॿाहिरि नथा निकिरी वञनि, तेसीं ताईं इनशाला असां हिन कम खे जारी रखंदासीं। ऐं ॿियो इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त केनशाह ऐं दादू, मेहर, लाड़काणो ऐं पंहिंजो इहो कोटड़ी वारो जेको बि एरियाज़ आहिनि, असां KTN वारनि सभिनीनि इहो एरियाज़ कवर कया आहिनि। थी सघे थो कोई रहिजी वियो हुजे, पर ॻाल्हि इहा ई आहे त हिते असांजो रिलीफ कैंप लॻियल आहे। तव्हां असांजे चैनल ते असांजे प्रोग्राम में जे कॉल्स कयो था, तव्हां कयो कॉल ऐं असांजे डायरेक्टर खे पंहिंजो नंबर नोट कराए छॾींदा कयो। असांजूं गाॾियूं निकिरंदियूं आहिनि, ऑल्टरनेट डेज़ ते असांजूं गाॾियूं निकिरंदियूं आहिनि। तव्हां ऑफ़िस मां ॿिए टे ॾींहं ऑफ़िस मां जीअं गाॾियूं निकिरनि थियूं, जेको बि रूट हूंदो त बिल्कुलु तव्हांजा नंबर्स हूंदा त तव्हांखे कॉन्टैक्ट करे उहे शयूं तव्हां ताईं पुॼी वेंदियूं। सो बेफ़िक्र थी वञो, अलाह बेशक मददगार आहे, अलाह ई बहितर कंदो। इंसानु वसीलो आहे, मां हमेशह चवंदी आहियां जेतिरो थी सघंदो असां कंदासीं इंशाअल्लाह तव्हांजे लाइ। जी डॉक्टर साहब, त ही इन्फेक्टेड वाटर आहे, ज़ाहिर आहे ॿार बि पीअनि था, वॾा बि पीअनि था। हाणे कराची जो पाणी उहा ई ॻाल्हि आहे, इहो बि सेफ न आहे। ऐं ॿी जेके कंपनीज़ जेके थी वियूं, जेके वॾियूं वॾियूं कंपनीज़ आहिनि, इहे जेके मिनरल वाटर वारा जेके आहिनि, छा इहे सेफ आहिनि? ॾिसो हाणे असां कंहिंजी हिते न को बुराई करण लाइ, इट शुड बी वेरी क्लियर, असांजी हिकिड़ो न को बुराई करण जी ॻाल्हि आहे, न को कंहिंजी एडवर्टाइज़मेंट करण जी ॻाल्हि आहे। चवण जो मक़सदु आहे त तव्हांखे ख़बर हूंदो त सुप्रीम कोर्ट इन RO प्लांट ते पाबंदियूं विधियूं हुयूं, पर ॻाल्हि आहे त मजबूरी इहो आहे त शयूं असां अल्टरनेट आहिनि ई कोन त छा कजे। हाणे बाक़ी वॾनि कंपनियुनि जी ॻाल्हि कयो त जंहिंजी बोतल 250, 300, 400 आहे, ठीकु आहे, उहो तव्हां पुछण इहो चाहे त उहो सेफ आहे। तव्हां मूं त ॻाल्हि कई त इहा 60 रुपए वारी बोतल जेको 30 रुपए में निकिरे थी, इहो एतिरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन जी क्वालिटी इहा कोन हूंदी। पोइ 200 वारी क्वालिटी आहे या सही या न आहे। हाणे इन जे लाइ त ॻाल्हि इहो आहे त जेके असांजो फूड कंट्रोल अथॉरिटीज़ आहिनि, उहे वञी उहे चेक कनि त उन्हनि जूं शयूं केतिरियूं आहिनि। अज़म्पशन करी सघिजे थो त होपफुली बहितर हूंदियूं, वी कैन नॉट से के उहे बहितर आहिनि या न आहे, पर ॻाल्हि इहो आहे त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिते असांजी केतिरी पॉपुलेशन आहे। लेट सपोज़ त उहे सुठी बि आहे,
पर हाणे हिकिड़ी जेका 400 जी बोतल आहे उहो किथे घर वारो अफोर्ड करे सघंदो। सही 400 रुपया बोतल जेके करे हिकिड़े घर घटि में घटि हिकिड़ी बोतल त पी वेंदो न, हिकिड़ी बोतल पी वेंदो न 15,000 रुपया, त उहो अगरि पाणी जो ई बिल भरे, असां जहिड़ो माण्हू बि जेके माना वाइट कॉलर माण्हू आहिनि उहो बि असां बि इहो जेको 400 जी बोतल अफोर्ड नथा करे सघूं। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे न, त बाक़ी ॿिया ख़र्चा बि आहिनि, त आम माण्हू किथे अफोर्ड करे सघंदो। त ॻाल्हि चवण जो मक़सदु असांखे मैसेज इहो ॾियणो हो त तव्हांजे घर में अॼु बि असां वटि कंपेरेटिवली गैस सस्ती आहे, कंपेरेटिवली गैस सस्ती आहे। थोड़ी इहा बि ख़बर न आहे त कुझु अरसे खां पोइ अलाए किथे वञी पहुचंदी। हींअर त अॼुकल्ह त उहे बि ख़ुदाफ़िज़ करे वेठी आहे, अचे ई कोन थी। एग्ज़ैक्टली सही था चओ। चवण जो मक़सदु आहे तव्हांजे घर में अगरि पाणी मिठे जो मैसेज जेको ॾियणो आहे मूंखे उहो इहो आहे, अगरि मिठो पाणी अचे थो वाटर सप्लाई जो त उनखे उॿारी पीओ, बॉइल करे पीओ, उहो सभु खां बहितर। अच्छा, बॉइल करे मिठे पाणी जी तव्हां ॻाल्हि था कयो, वरी उहा ई ॻाल्हि कंदसि त कराची में एॾियूं बारिशूं थियूं, एतिरो मतिलबु सभु कुझु थी वियो, वरी बि कराची खे मिठो पाणी न मिलंदो। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे असांजे शहर जो, ऐं या बदकिस्मती आहे कराची शहर जी कि बारिशूं थियनि थियूं, सभु कुझु थिए थो, डैम्स भरिजनि था, पर कराची खे वरी बि पाणी ख़रीद करे ई पीअणो बि पवंदो ऐं इस्तेमालु बि करिणो पवंदो। पर ॻाल्हि इहा आहे डॉक्टर साहिबु त हीअ जेके आर ओ प्लांट्स वग़ैरह जेके बि आहिनि, इहो जेको पाणी अचे थो, जेकॾहिं इन्हनि खे बॉइल करे पीजे त न इहो बि करे सघिजे थो, इहो बि करे सघंदो, बिल्कुलु करे सघंदो। इहो वधीक फिल्टर्ड थी वेंदो न, वधीक सुठो थी वेंदो। न बिल्कुलु सही आहे। अदर ऑप्शन इहो आहे, ॻाल्हि इहो आहे त अदरवाइज़ जेको तव्हांजे घर में जेको बि पाणी अचे थो, हिकिड़ो घरु आहे, हिकिड़ो प्लाज़ा आहे जिते आहे ई कोन मिठे पाणी जी बोरिंग, माना आहे ई कोन, आहिनि काफ़ी हर अचे ई कोन थो, हिकिड़ो क़तरो ई कोन थो अचे, डेफिनेटली उहो ख़रीद कनि था। जॾहिं ख़रीद कनि था त उन पाणी खे बि बहितर आहे त तव्हां बॉइल इस्तेमालु कयोसि। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि जेका क्वेश्चन तव्हां जीअं करणु चाहियो पिया या आउं हिकिड़ो सम्झां पियो त बाबा हीअ मसइला आहिनि, त हाणे कजे त छा कजे, पाणी अचे कोन थो, गैस अचे कोन थो, ठीकु आहे, पाणी इहो ई आहे, 400 वारी बोतल अफोर्ड करे सघूं कोन था, पाणी त पींदासीं, उंज मंझि मरंदासीं त कोन, हा न, पोइ आख़िर कजे छा? ठीकु आहे न। उनजी सोल्यूशन, अल्टरनेट सोल्यूशन छा आहिनि जिते कुझु हद ताईं बचाव थी सघे थो, त उन में असां 4 ॻाल्हियूं कयोसीं त हिते 4 प्रॉब्लम असां वटि वॾा आहिनि। हिकिड़ो डायरिया, वॉमिटिंग, टाइफाइड, हेपाटाइटिस, ठीकु आहे, ऐं इहे 4-5 मसइला आहिनि जेके असांजे हर ॿार जे OPD में असांजा जेके 10 ॿार चवंदा पेट जे प्रॉब्लम्स आहे, उन 10 प्रॉब्लम में जेके 9 खे इहे ई मसइला आहिनि। ठीकु आहे। पोइ उनखे छा कजे, पोइ असां अल्टरनेट हल जेको आहे उहो आहे वैक्सीन। ओके डॉक्टर साहब, वैक्सीन ते ॻाल्हायूं था थोड़ी देर में, ते कॉल वठी वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? शहर नसीराबाद खां मीर शेख पियो ॻाल्हायां। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी, तव्हांजी दुआ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जी भाउ, डॉक्टर साहब जी ज़बरदस्त गुफ्तगू आऊं ॿुधां पियो ऐं सिखां बि पियो, ॼाण वठां पियो। जी डॉक्टर साहब सां ज़रूरु असां बि, छो त पेशेंट खे बि अधु डॉक्टर थियणो पवंदो आहे। जी आउं उन हिसाब सां ॻाल्हायां पियो त टाइफाइड ख़ासि करे जेको असां वटि मूंखे 2 दफ़ा मूंखे पाण खे थी आहे जी, त उहा त मूंखे ख़बर आहे त ख़ासि करे जीअं डॉक्टर चवंदा आहिनि त पाणी मां बि थिए थी, या ॿाहिरि ई खाध खुराक जेका होटल जी थिए थी, होटलिंग जेका थिए थी, उन में टाइफाइड थिए थी। पर टाइफाइड जी 17 ॾींहंनि जो या 15 ॾींहंनि जो जेको 14 ॾींहंनि जो कोर्स थिए थो, उन खां पोइ 3-4 महीने ते वरी उहो उछले थो। अच्छा, उछले थो त उनजे लाइ को बचाव वारी का वैक्सीन या अप्लाई या इन जा कारण ॿिया कहिड़ा आहिनि जेको उन शइ खां अवॉइड करे माण्हू जीअं वरी ॿीहर न उछले? सही, का इंजेक्शन का वैक्सीन जा हुजे जेका उछलण जी बचाव उहा हणाए छॾे। पाणी जे हिसाब सां त पाणी त ठीकु आहे, वाटर सप्लाई जो बॉइल केतिरो कंदो माण्हू, जेतिरी फैमिली हूंदी वॾी त हुन में बॉइल न करे सघंदो, पर पाणी नलके जो इस्तेमालु ज़रूरु कयूं था। वाटर सप्लाई पाणी असां विझण सिंझण में या कपिड़े सावन में कमु ईंदो आहे। त असुल शइ इहा आहे त प्लास्टिक जो पाणी, जीअं मिनरल वाटर खां बि असांखे डॉक्टर चवंदा आहिनि त मिनरल वाटर अलाए कॾहिं जो प्लास्टिक में पाणी चलाइयो, अलाए केतिरो आहे, या उहे प्लास्टिक जीअं स्टाफ ख़ासि करे स्टाफनि ते खपाईंदा आहिनि त 20 का बोतल या 50 बोतल पोइ खपाईंदा आहिनि, पोइ उहे साॻियूं शीशियूं वरी विझूं था, वरी खणी वरी भरे ऐं ठाहे ऐं खपाइनि था उहे, त उन्हनि खां बि अवॉइड करणु खपे। त असुल मां साईं खां इहा ॼाण वठण थी चाहियां, मालूमात वठणु चाहियां थो त ख़ासि करे मिलंदड़ जुड़ंदड़ इहे दवाऊं आहिनि मलेरिया जूं ऐं हिन टाइफाइड जूं,
त मलेरिया जेका आहे त 2-3 क़िस्म थिए थी न, हिकु क़िस्म कोन हुन में बि। जी इन जे बचाव जे लाइ केतिरो माण्हू पाण खे एहतियात करणु खपे, कहिड़ी शयुनि खां अवॉइड करणु खपे? ठीकु आहे भाउ, तव्हां बिल्कुलु शो ॾिसंदा रहो, हींअर तव्हांजे सवालनि जो जवाबु इनशाला मिले थो। ठीकु आहे भाउ, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी सर। हा, सुठियूं ॻाल्हियूं कयूं। बेसिकली असां इन ते ई आयासीं पे, जी जी त बुनियादी तौर भाउ 4 ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ो त कंहिंखे टाइफाइड पहिरीं ॻाल्हि आहे त थिए थो ऐं उथले थो। ॿी ॻाल्हि इहो आहे त खाधे पीते जे होटलिंग वोटलिंग जी ॻाल्हि ते थोरो सो हुनखे टच ॾींदासीं त हुनजो अल्टरनेट वे छा आहे। ऐं 3 नंबर ते 3 ॻाल्हियूं ते अचनि थियूं। पहिरीं ॻाल्हि इहो आहे त हा, हिते वरी बि कॉन्सेप्ट आऊं ईंदुसि असांजे मुआशिरे, इवन डॉक्टर्स, मुंहिंजा पंहिंजा दोस्त जेके फिज़िशियन आहिनि, माना हिकिड़ा सुठे पहुचे ते सर्जन्स आहिनि, पर उन्हनि जे बि ज़हन में इहो न आहे त वैक्सीन इज़ नॉट ओनली फॉर चिल्ड्रेन। वैक्सीन जो मतिलबु इहे न आहे त सिर्फ़ु इहो ॿारनि लाइ वैक्सीन आहे। टाइफाइड जी वैक्सीन आहे, लफ़्ज़ मां तव्हां ॾिसो छाजे लाइ, टाइफाइड जे बचाव लाइ। इहो टाइफाइड नंढनि खे बि थी सघे थो, इहो वॾनि खे बि थी सघे थो, कंहिंखे बि थी सघे थो। त इहो वैक्सीन असां सॼे घर खे लॻाइणु खपे। अच्छा, सुठी ॻाल्हि इहो आहे त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान फ्री ऑफ कास्ट टाइफाइड जी वैक्सीन 2018 खां तक़रीबन ॾिए पई। ईअं बि कोन थी ॾिए, ऐं फ्रीक्वेंटली अवेलेबल आहे। जेके बि सेंटर्स आहिनि, सिविल अस्पताल में मायूं जेके घर में अचनि थियूं लॻाइण, उन सभिनी वटि इहा वैक्सीन अवेलेबल आहे। अगरि तव्हां ॿार खे का वैक्सीन जो टुको लॻायो था त 5 सालनि ताईं उहो ॿारु जेको आहे टाइफाइड खां बचत रहे थो। नंबर 1। नंबर 2, भाउ जी ॻाल्हि, जंहिं वॾे कंहिंखे बि टाइफाइड थिए थो त टाइफाइड जी वैक्सीन को कॉस्टली थोरी आहे, 1000 रुपए जी आहे अगरि पैसनि में बि ख़रीद कयो था त। टाइफाइड जो इलाजु भाऊ चयो 15 ॾींहं हले थो, डॉक्टर जी फीस 15 ॾींहं जी दवाऊं घटि में घटि न 25-30-40 हज़ार ख़र्चो थी वेंदो। हिकिड़ी दफ़ा बि बीमारी थिए थी, उन हिकिड़ी दफ़ा जी बीमारी ते एतिरो ख़र्चु अची सघे वञे थो जेको सॼे ख़ानदान जी वैक्सीन थी वञे थी। ख़ाली मसइलो अवेयरनेस जो आहे। माण्हुनि खे या त ख़बर कोन्हे, या ख़बर बि आहे न त उनखे माण्हू लापरवाही कंदा, इग्नोरेंस कनि था। डॉक्टर इवन ॿुधाइनि बि था, बाबा हिन वैक्सीन आहे, इहो तव्हां लॻायो। हा डॉक्टर साहिबु लॻाईंदासीं, पोइ ॻाल्हि वई उते। टी ॻाल्हि फूड जी, होटलिंग जी ॻाल्हि। हाणे मसइलो इहो आहे त ॿाराड़ी में जिते किथे हिते ॾिसो त गाॾा बीठा आहिनि, छा पिया विकिणनि, इहो जेको बि तव्हां छोला चइजनि या जेके बि अहिड़ो चपट बि शयूं इहो खाईंदो, पकोड़ा थी विया। हाणे हिन वक़्तु तव्हां पकोड़ा बि वठो न त बि 50 रुपए खां घटि कोन था मिलनि, जंहिंमें माण्हू खाई ऐं कमु हलाई सघे। त बहितर न आहे त इन 50 रुपए में अॼुकल्ह 40 रुपए डज़न केला बि मिलनि, ॿाराड़ी में मिलनि पिया न। हिते असां ताईं पहुचंदे 100 रुपया थी वञे। असां ज़मीनदार माण्हू आहियूं, ट्रक केलनि जी विकी 400 रुपया माण्हू विकामजी, जेको 20 रुपया डज़न बि कोन थो ठहे। जेको उतां खां थींदो असांजी गली ताईं आहे 80-60-80 रुपया वञी डज़न ठहे थो। सर 150 रुपया। हा, पोइ इहो विच में जेके माफ़िया आहिनि इहो करे थो न। बींगे ज़मीनदार असांजी गाॾी 400 रुपया माण्हू विकामजे थी सब्ज़ी मंडी में अॼु बि। बहरहाल इन ॻाल्हि खां हटी करे ॻाल्हि कजे, हिकिड़ो ॿाराड़ी में हिकिड़ो साईं वेठो आहे खेरपुर में, ठीकु आहे। खेरपुर जी मार्केट में 50 रुपए जो डज़न ते मिले पियो, 60 रुपए जो मिले पियो न, ठीकु आहे। उहो हिन वक़्तु तव्हां सम्झो त चाट जी प्लेट तव्हां वारी ॻाल्हि त 150 रुपया कराची में 100 खां शुरू थिए थी, 150 ताईं आहे, पर ॿाराड़ी में बि उहो चाट जी प्लेट 50-60 रुपए खां घटि कोन्हे। उन 60 रुपए जी चाट जी प्लेट जी जॻह ते बुख लॻी आहे, ठीकु आहे, ॻोठां आयो आहे, सामान वठणु आयो आहे शहर में, त बजाए उहो चाट खाइण जे उहो 4 केला न खाए, ठीकु आहे। नंबर 2, भुॻड़ा न खाए। सभ खां बहितर शइ, जीअं असां हींअर जेको कैंप जी ॻाल्हि कईसीं ॿारनि जे हवाले सां, असां डोनर्स खे चयो त बाबा हीअ ॿारनि जे लाइ जेको तव्हां जेके कराची जा जेके माण्हू आहिनि वीचारे, दिलि त आहे, इंटेंशन त आहे, पर उन्हनि खे ख़बर ई कोन्हे। चिप्स वठी पिया वञनि ॿारनि जे लाइ, ठीकु आहे, ऐं इहे शयूं पिया वठी वञनि जेके मतिलबु चवण जो त दे आर नॉट हेल्दी फूड्स। असां उनखे चयो तव्हां उनखे खजूर प्रोवाइड कयो जेके हाई कैलोरी डाइट आहे, तव्हां उनखे भुॻड़ा प्रोवाइड कयो जेके ॿार खाइनि था, उनखे बुख होल्ड थिए थो, उनखे फाइबर मिले थी, उनजो पेट सही रहे थो। त अहिड़े तरीक़े सां जेके असांजे ट्रेडिशन फूड हूंदा हुआ कंहिं ज़माने अॼु खां 20-25 साल पहिरीं जेके असांजा वॾा ॻोठनि खां ईंदा हुआ शहरनि में, त भुॻड़ा पिया हूंदा हुआ, ठीकु आहे न, त इहे भुॻड़ा खाईंदा हुआ, या इहो फ्रेश फ्रूट खाई सघे थो, या इवन ॿियो जेको असांजो रवाज ई ख़तमु थी वियो आहे, जेको असांखे घर खां मानी खणी अचण जो रवाज ई ख़तमु थी वियो आहे। अरे बाबा इन में कहिड़ी बेइज़ती जी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां अॼु कम ते वञूं पिया, मूंखे अॼु ॻोठां वञिणो आहे, शहर में वञिणो आहे, जेकॾहिं असां हिकिड़ो टिफिन बाक़ी बि सामान थेलो खणूं था, उन थेले में जेकॾहिं 2 मानियूं
जेके बोर्ड सां या मिर्च सां या चार बसर सां सां, घर सर। बसर सां हा इन में माण्हुनि खे इहो माना कंडीशनिंग ई थी वई आहे कंहिं ज़ोर में इहो असां घर जी मानी खाइण ते फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ हाणे इन घर जी मानी माण्हुनि में खाइण ते असांखे शर्म महसूसु थिए थो सही। इन शहर खां निकिरणो पवंदो न त इहे होटलूं भले तव्हां जेके कढ़ाइयूं खाओ 500 रुपए जी खाओ 1000 जी खाओ जिते बि खाओ तव्हां ईअं न सम्झो त हिते मानी जेके आऊं 5000 जी खायां त मानी उहा सेफ हूंदी ऐं उहा घर खां बहितर हूंदी इन ॻाल्हि खां निकिरी अचो बिल्कुलु ॿाहिरि बि न असांखे नाहे ख़बर त हुननि जे किचन जा छा हाल आहिनि बिल्कुलु कहिड़े तरीक़े सां हो उते जेको आहे कमु करे रहिया आहिनि साफ़ सफ़ाई सां कनि था नथा कनि हैंड वॉश कनि था नथा कनि हुननि जा वर्कर्स कहिड़े क़िस्म जा आहिनि हुननि जा थांव कहिड़े पाणी में जेको आहे वॉश थियनि था कहिड़े कपिड़े सां हुन जा थांव साफ़ थियनि था कहिड़नि हथनि सां हू जेको आहे सामान खणी करे असांखे ॾियनि था बिल्कुलु ख़बर कोन्हे का असांखे जेसीं ताईं फूड इंस्पेक्टर वञी करे पाण सर्वे नथो करे किचन जो पोइ बि फूड इंस्पेक्टर सर्वे कनि था हाणे कंहिं ते ब्लेमबाज़ी कोन्हे हाँ। पर शयूं पोइ बि छा थियनि पर थियूं सर नाहे हाइजीनिक आहिनि नाहिनि असांखे कहिड़ी भई ख़बर असांजो प्रोग्राम हिकु सिंधी चैनल्स आहिनि सिंधी माण्हुनि लाइ आहिनि असांजे लाइ इहे शयूं आहिनि त घरां निकिरूं त मानी खणी निकिरूं ऐं ॿी ॻाल्हि इहा अॼुकल्ह राइडर्स एतिरा थी विया आहिनि मां कंहिं कंपनी जो नालो हिते न खणणु चाहींदसि जस्ट राइडर्स चवंदसि जेके फूड डिलीवरीज़ कनि था एग्ज़ैक्टली शहरनि में फूड डिलीवरीज़ कनि था अच्छा उन्हनि वीचारनि जी बि रोज़ी आहे इहा ॻाल्हि न आहे त उन्हनि खे बि कोई ब्लेम थो करे या हू मतिलबु पंहिंजी साफ़ सुथराई जो ख़्यालु नथा कनि या छा पर इहो ज़रूरु चवंदसि त जॾहिं बि कोई बि फूड तव्हांजे घर में डिलीवर करणु थो अचे या तव्हांजे घर में कोई सामान डिलीवर करणु थो अचे त बराए महिरबानी जॾहिं उहो सामान तव्हां वठो था त पहिरियां हैंड वॉश ज़रूरु कजो हैंड वॉश करे उन खां पोइ तव्हां उनखे खाइणु शुरू कयो छो त सर हिकिड़ो त कोरोना बि आहे अञा ताईं कोरोना ख़तमु नाहे थियो ठीकु आहे वरी असां उन्हनि हथनि सां जेको आहे पंहिंजो खाधो खाइणु शुरू करे छॾींदासीं या उन्हनि हथनि सां असां पंहिंजी शयूं उहे रखणु शुरू करे छॾियूं त केतिरियूं ई बीमारियूं आहिनि केतिरियूं ई शयूं इंसान खे जकड़े थियूं वञनि जरासीम आहिनि असांखे ख़बर कोन थी पए ऐं पोइ उन मां असांखे अलाए छा में छा थी थो वञे सो कोशिशि इहा ई करणु घुरिजे त घर में जेको बि सामान अचे थो त वठी करे हथ ज़रूरु वॉश कजनि बिल्कुलु एहतियातनि में तव्हां बिल्कुलु सही सभु ॻाल्हियूं ॿुधाए चुकियूं आहिनि वरी इन खे वरी बि इन करे त इम्पॉर्टेंट एॾियूं शयूं आहिनि इन में ॿ टे शयूं असां फोकस कयूंसीं हिकिड़ो पाणी जो इस्तेमालु अच्छा पाणी जी ॻाल्हि कई हिकिड़ी ॻाल्हि जेका वधी बि मां कर इवन असांजे ॻोठनि में जिते पाणी मिठो पाणी आहे जर जो पाणी मिठो पाणी जीअं पंजाब आहे उते सब सॉइल वाटर जी अवेलेबिलिटी आहे मिठो पाणी आहे उन्हनि खे हिकिड़ी ब्लेसिंग आहे इहो कुदरत जूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिन असांजे ॻोठनि में इवन जेको नलके जो पाणी आहे ट्यूबवेल जो पाणी आहे इवन इहो वधीक बहितर आहे कंपेरेटिवली सर ये हुजनि त बाक़ी ठीकु छा खपे ये बि ख़तमु थी विया आहिनि अॼुकल्ह इहो कंपेरेटिवली बेटर आहे ठीकु आहे उन खे कंहिं हद ताईं माण्हू हिकिड़ो इस्तेमालु करे सघे या कंहिं तौर में चयो वेंदो सिंध में जेको वेंदर पाणी आहे दरिया जो पाणी आहे शाख जो पाणी आहे जेको वेंदर पाणी आहे वेंदर पाणी बि कंहिं हद ताईं बहितर हूंदो आहे जेको बीठल पाणी खां जेको असां सप्लाई जेको थींदो आहे पाणी उहो बीठल पाणी हूंदो आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॻाल्हि कईसीं ॿी ॻाल्हि असां वैक्सीनेशन जी ॻाल्हि कईसीं वैक्सीनेशन में हेपाटाइटिस जी वैक्सीन आहे ऐं टाइफाइड जी वैक्सीन आहे ऐं फूड जो जेको उहो कयो ॿियो डिस्पोज़ल ऑफ दी एक्स्ट्रा हिकिड़ी ॻाल्हि जंहिंखे असां जेको फोकस कोन कंदा आहियूं त असांजो गंद कचिरो खे थोरो सो उन खे पासीरो करण जी ज़रूरत आहे सर बिल्कुलु करण जी ज़रूरत आहे इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं इहो मेन इम्पॉर्टेंट इशू आहे असांजे शहर जो हिन टाइम ऐं हुन ते ॻाल्हाईंदासीं वक़्तु आहे ब्रेक जो व्यूअर्स जल्दी वापसि था वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं डॉक्टर साहब अॼु इलाहियुनि शयुनि जे बारे में अवेयरनेस मिली आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेके असांजा ॾिसंदड़ भाउ भेनर आहिनि उहे बि सम्झंदा हूंदा इन्हनि शयुनि खे पर सर हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजे स्टाफ जी तरफ़ां बि मुंहिंजी टीम मेंबर्स जी तरफ़ां बि त जीअं हाणे हिननि जी ड्यूटी आहे ही मतिलबु सुबुह जो अचनि था वीचारा पंहिंजी ड्यूटीज़ कनि था शाम थी वञे कॾहिं कॾहिं ओवर टाइम बि ॾियणो थो पए राति थी वञे रिकॉर्डिंग्स में कॾहिं इवेंट्स आहिनि कॾहिं कुझु आहे 12
थी बि था वञनि राति जा, ही पंहिंजे ॿारनि खे वठी करे हिननि जी तरफ़ां बि ऐं हिकिड़ी नॉर्मल जनरल ॻाल्हि बि कयां थी त हे पंहिंजे ॿारनि खे नॉर्मली विज़िट नथा कराए सघनि डॉक्टर वटि ऐं एतिरो टाइम नाहे कंहिं वटि। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो ब्रेक में त ॿार जी सिर्फ़ु हेल्थ इहा न आहे त हुनखे मोशन्स आहिनि, वॉमिटिंग आहे, बुख़ार आहे, ज़ुकाम आहे, ॿियूं बि हेल्थ थी सघनि थियूं। वैक्सीन बि जेकॾहिं थियल आहे ॿार जी, जेका नंढे हूंदे जेके वैक्सीन्स थींदियूं आहिनि हुन में टाइफाइड बि अची वई, पर हिकिड़ो रूटीन चेकअप जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो नथो कराए सघे, माण्हू वटि हीअं टाइम कोन्हे, पोइ उनजो हल छा आहे? अच्छा, हाणे ॻाल्हि ईअं त हिकिड़ो घरु आहे न, घर में मर्द ऐं औरत ॿई हलनि था ऐं फीमेल अगरि नथी निकिरे ॿाहिरि, फीमेल खे एतिरी ॼाण न आहे त हा न पहिरीं त हिकिड़ी सोल्यूशन जी ॻाल्हि कयूं त हाणे सभिनी शयुनि खे बाउंड त कोन कंदासीं न। ठीकु आहे, मर्द नथो निकिरी सघे, असल में घटि भले वेलबींग्स जंहिंखे चेकअप चइबो आहे उनखे असां रखूं था हिकिड़े पासे। हिन वक़्तु असां त बुनियादी तौर ते बुनियादी मसइलनि खां बि निकिरी कोन चुका आहियूं। ठीकु आहे न, असां त इन में उहे ॻाल्हियूं कयोसीं त जेके तव्हांजी जेके मिसकनसेप्ट जी ॻाल्हि कईसीं त माण्हू पंहिंजे हिसाब सां वेठा कनि पिया। हाणे ॻाल्हि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, टाइम मैनेजमेंट ॾिसो, हर शइ खे हक़ु आहे, फ़र्ज़ु आहे। तव्हांखे जेको बि टाइम आहे, टाइम मैनेजमेंट छा आहे? टाइम मैनेजमेंट इहो ई आहे त तव्हांखे टाइम खे हिकिड़ो डिवाइड करिणो आहे न कुझु शयुनि में, जंहिंमें घर बि आहे तव्हांजी जवाबदारी में, तव्हांजी ड्यूटी बि जवाबदारी में, तव्हांजो मुल्क बि जवाबदारी में, तव्हांजी ईदूं मुरादूं बि जवाबदारी में आहिनि, तव्हांजा माइट बि जवाबदारी में, सभिनी खे कंहिं न कंहिं हिसाब सां एडजस्ट त करिणो आहे। ठीकु आहे, बाक़ी पहिरीं ॻाल्हि त इहो आहे त तव्हां ॿियो नथा करे सघो, घटि में घटि हिकिड़ी शइ त करे सघो था। अच्छा, उहो बि न कयोसि, उहा कहिड़ी शइ आहे? अगरि वाइफ आहे उहो अगरि उनखे एतिरो चई छो त बाबा इनखे तूं वञे हिफ़ाज़ती टिका त लॻाई अचे, मुफ़्त में लॻनि पिया, हर पाड़े में लॻनि पिया, तक़रीबन हर अस्पताल में लॻनि पिया, कराची जहिड़े शहर में वेठा, कोई वॾी ॻाल्हि कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि भले न वञो, घर में मायूं अचनि, तक़रीबन मुंहिंजे ॾिसंदे पोयां असां डायरेक्टर जेको आहे न, इहो असां डायरेक्ट डील कयूं पिया वैक्सीनेशन जो। 2018 जी ॻाल्हि आहे, हींअर रिसेंटली ॻाल्हि आहे, कोविड जी ॻाल्हि आहे। कोविड में मायूं तव्हांजे घर अचनि बि वैक्सीन लॻाइनि, 70% माण्हू जॉब ॾेई छॾनि था। हाणे इन में छा एतिरो जेको तव्हां ॻाल्हियूं कयो पिया न, इहो प्रॉब्लम मुंहिंजी पर्सनल ऑब्ज़र्वेशन में 10% माण्हुनि खां आहे, 90% खां को मसइलो कोन्हे। कराची जो मार्केटूं तव्हां वञी ॾिसो घणे बजे खुलनि थियूं? 12-1 बजे। 1 खां पोइ सभु ऑफिसूं जेके बि अस्पतालूं आहिनि, ॿियूं आहिनि, टियूं आहिनि, घणे बजे खुलनि थियूं? 9 बजे एग्ज़ैक्टली। मार्केटूं बंदि घणे बजे थियनि थियूं? 6 बजे 7 बजे होलसेल बंदि थियणु लॻनि थियूं, होटल वोटल खे छॾी करे। वॾियूं मार्केटूं तव्हांजो त 7 बजे बंदि थी वेंदियूं। कराची जी वॾी पॉपुलेशन त हिकिड़ी बिज़नेसमैन कम्यूनिटी आहे न, 1 बजे खां पहिरीं त केरु खोले ई कोन थो, छा पिया कनि? अवेयरनेस। असांजी प्रॉब्लम इहो आहे त असांजी हेल्थ प्रायोरिटी न आहे। इहो जेको असां अज़म्पशन कयूं पिया त ईअं बि कोन थींदो, घर कोन थो हले, इहे माण्हुनि जी हक़ीक़त ॾिठी वञे त ओनली 5% माण्हू आहिनि। छो? जॾहिं मां मैनेज करे सघां थो, मां सुबुह जो पंहिंजी हिकिड़ी सेकेंड लाइ ऐं 6 बजे उथां त 6:20 ते निश्तर पार्क में योगा सेशन कराईंदो आहियां आम पब्लिक जे लाइ। 6:20 खां वठी 7:40 ताईं मां हुते योगा करायां थो, 7:40 खां घर अचां थो, तयारु थी 8:25 ते मां एग्ज़ैक्टली निकिरां थो, 8:50 ते मूं इन कयां थो हमेशह। 9 बजे टाइम, 8:50 ते इन कयां थो, 2 बजे ताईं हुते हुजां थो, 2 बजे खां घर अचां थो, मां निकाए 3 बजे सुतोसीं, कलाक पोइ 4 बजे खां वठी राति जो 12 बजे ताईं एग्ज़ैक्टली मुंहिंजी OPD हले थी, रन करे थी। 12:30 बजे घरे अचां थो, 9:15 बजे आऊं मानी खायां थो, 9 बजे हिकिड़ी ब्रेक कयां थो। ठीकु आहे, इन खां बिज़ी छा हूंदो? पोइ बि शयुनि खे मैनेज कयूं था। मैनेज को इशू कोन्हे, रुगो तव्हांजी विल हुजे, देयर इज़ विल देयर इज़ अ वे। ठीकु आहे, बाक़ी को मसइलो ई कोन्हे। तव्हांखे कंहिंखे वैक्सीन कराइणो आहे, असांजा नंबर हेल्थ जा आहिनि, तव्हां असांखे जीअं तव्हां हींअर ॻाल्हि कई न त KTN वारनि जा नंबर पिया आहिनि, तव्हां असांखे ॿुधायो त सही फ़ोन करे त असांजे जॾहिं टीम हितां गुज़रंदी त असां हुनखे चवंदा कंहिंजे ॿार जे घर में वैक्सीनेटर न आहे पहुतो, असांखे फ़ोन करे असां हुनखे वैक्सीनेटर मोकिलींदासीं, घर अची करे। इवन जंहिं मिसाल जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो त इहो आहे, जीअं भाऊ ॻाल्हि कई की बाबा पैसा ई कोन्हनि, 100 रुपया अचण वञण जा लॻनि था, माण्हू पैसा ई कोन था, वैक्सीन करणु कीअं अचनि? बाबा उन लाइ जीअं मां हिकिड़े वेलफेयर इदारे में अल-मुस्तफ़ा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन कमु कयो, असांजो चयलु आहे बाबा वैक्सीन करणु अचो, अगरि तव्हांजो मसइलो 50 रुपया किराए जो आहे त तव्हां अचो, वैक्सीन लॻाई वञो, 50 रुपया बि वठी वञो। सही। त हिते कराची में अलाह जो शुक्र आहे, हिते लखें करोड़ रुपए इमदाद थी न, गॾिजी थी कोन थी, उहो बि छा हो, हिकिड़ो वे त हुन।
त चवण जो मक़सदु आहे त जेका कां जी ॻाल्हि निकिती आहे उन मैनेजमेंट ॿार जा बि हक़ आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि, ख़ुदा न ख़ास्ता अॼु ॿार खे टाइफाइड जी मूं वैक्सीन कोन लॻाई, टाइम कोन कराई, सुभाणे टाइफाइड बिगड़िजी वञे त तव्हां मोकल करी 15 ॾींहं कोन वेही रहंदो? वेंदो न ॿार जे लाइ, ज़ाहिरी बात सीरियस थी वियो, अस्पताल दाख़िल थी वेंदो न वेंदो? त उहो तव्हांखे टाइम 15 ॾींहं हुते ॾियो था। ॻाल्हि इहो आहे त असांजे माण्हुनि जो अवेयरनेस न हुजण जे करे उनखे टाइम मैनेजमेंट कोन थो अचे। बाक़ी हिते को मसइलो न आहे। जेके असां उन्हनि वैक्सीन जी ॻाल्हि कयूं था जेके इज़ीली तव्हांजे डोर स्टेप ते मोकल आहिनि, कहिड़ो इलाइक़ो आहे कराची जे जंहिं इलाइक़े में अस्पताल न आहे, जंहिंमें वैक्सीन न थींदी हुजे, जंहिंजे घरनि में माण्हू न वेंदा हुजनि? माण्हू हिते वैक्सीन करण जो इशू कोन्हे, इशू रिफ्यूज़ल जो आहे। माण्हू कनि कोन था, रेस्पेक्ट ई कोन था कनि, उनखे भॼाए छॾनि, उनखे चवंदा इहे अमेरिका जा एजेंट आहिनि, यहूदियुनि जा एजेंट आहिनि, इन्हनि जो पंहिंजा मुफ़ाद आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿुधो छा थी असां प्रैक्टिकली ऑन ग्राउंड ते कमु कयूं था। सही न सही ॻाल्हि था कयो पिया। कोई बि अगरि तव्हांजे दरवाज़े ते बि अचे थो त उनखे बि असां चवंदा आहियूं त न भाई, इवन पोलियो ड्रॉप्स जेको मेन मक़सदु आहे, असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पेरनि ते बिहारणु चाहियूं था, उहे जेकॾहिं दरनि ते अचनि था त असां उन्हनि खे बि भॼाए छॾींदा आहियूं त नहीं भाई नहीं, बच्चे नहीं। हालांकि ॿार घरनि में हूंदा, गोड़ ईंदो हूंदो, रड़ियुनि वाकनि जा आवाज़ ईंदा हूंदा, तॾहिं बि उन्हनि खे चवंदासीं बच्चे नहीं है, जाओ भागो। बिल्कुलु, त ईअं आहे। बाक़ी ठीकु आहे, हाणे मजबूरियूं इंसान जूं आहिनि, उनखे थोरो मैनेज करिणो पवंदो। सही सर, ॿी जेका ॻाल्हि इहा ज़रूरु हिते करणु चाहींदसि त मदर जेका आहे, जीअं हुनखे ॿारु आहे उहो फीड कराए थी, माउ पाण कमज़ोर आहे, त हू ॿार खे कहिड़े तरीक़े सां पोइ हू मैनेज करे सघे थी, हेल्दी कीअं थी करे सघे? ॿार बि ज़ाहिरा वीक थींदो, मदर जो ज़ाहिरा फीड बि कमज़ोर ई थी वेंदो, ऐं इहो सॼो जेको मक़सदु ॻाल्हाइण जो आहे त असांजो जेको थर आहे इहो इन्हनि शयुनि में ॾाढो जकड़ियल आहे। असांजो थर ठीकु आहे। थर जो त हिकिड़ो टोटली इशू ई ॿियो आहे, ठीकु आहे। पर एज़ ए जनरल हिकिड़ी ॻाल्हि कजे, थर जो, मां पाण थर जो आहियां बेसिकली, त आहे जो थर खे जेतिरो मां सुञाणा थो ओतिरो ॿेर केरु कोन थो सुञाणे। असां पलिया वधा हुते पैदा ई उतां थिया आहियूं, उतां निकिता आहियूं, ठीकु आहे। ॻाल्हि मदर्स जी अचो, हाणे इन में हिते उहे जेको पाण स्टॉप वारी ॻाल्हि थिए थी, अॼु खां 2001 में असां इन फील्ड में आयासीं, 2003 खां NICH वग़ैरह, उन टाइम खीर जे दॿा ॻाल्हि कजे, 2 या 3 कंपनियूं हूंदियूं जेके खीर जा दॿा ठाहींदी हुयूं। अॼु तक़रीबन 25 खां 30 कंपनियूं आहिनि जेके दॿा विकिणनि थियूं। मार्केट आहे न, मार्केट में कंपनी उते ईंदी जिते उनजी मार्केटिंग हूंदी, हलंदा। सही, ठीकु आहे। प्रॉब्लम छा थो थिए? प्रॉब्लम इहो थिए थो त हिकिड़ी ॻाल्हि माण्हू जे ज़हन में, ऑपरेशन हुआ है, आज तो ऑपरेशन हो, अब 3 दिन तो मां को होश नहीं होगा और दूध पिला नहीं सकती, ऐं पियारंदी कोन्हे, अञा उनखे होश में कोन्हे। बाबा ॿार इन पहिरीं हितां खां ई शुरूआति कयूं था असां, ठीकु आहे। हितां खां ॿारु थिए थो ट्रैक खां आउट, ऑपरेशन थियो, ऑपरेशन अॼुकल्ह थिए थो स्पाइनल में, पोयां करंगे जी हॾी में सुई हणंदा आहिनि, को बेहोश तो कंदा ई कोन आहिनि। ॿार त बिल्कुलु, मां बिल्कुलु सही आहे। ऐं जॾहिं मालिक ॿारु ॾिए थो न त कुदरत खीर ॾिए थो। इहो पहिरीं सर कुदरत जो कानून आहे, ॿारु अञा दुनिया में अचे ई कोन थो, सिर्फ़ु हुनजी ख़बर पए थी त अलाह साईं हुनजो रिस्क पहिरियों ई ॾेई थो छॾे। एग्ज़ैक्टली। असांजो इहो जेका दवनि जी ॻाल्हि कई, छो हलनि था माण्हुनि जो कॉन्सेप्ट आहे, असां उन ते अवेयरनेस करी मतिलबु चयो अञा बि जारी रखंदासीं, कोन थकंदासीं। पर चवण जो मक़सदु आहे त असांजी इहा कोशिशि हूंदी त माउ खे जंहिंजे इवन ऑपरेशन बि थिए थो न, ऑपरेशन खां पहिरीं बि असां वटि जीअं असांजी लियारी जनरल में हींअर असांजो प्रोग्राम हले पियो कैंगरू केयर, ॿार खे माउ जे ऑपरेशन जे दौरान छाती ते लॻाई खीर पियारी, पोइ ॿारु कढणो आहे, कढणो ई कोन्हे ॿारु, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, नॉर्मल डिलीवरी थिए थी, माण्हू ॿार जे माउ कमज़ोर आहे, 1 दफ़ा खीर ॾेई छॾो डॉक्टर साहब, हिकिड़ो दफ़ा त ॾेई छॾो, को मसइलो कोन्हे। ॿार आहे, मां थकी पए थी, हाणे इहो हिकिड़ो दफ़ा आहे न, उहो ॿार खे डाइवर्ट करे थी। हिकिड़ो माण्हू आहे सिगरेट पीए थो, हिकिड़ो सिगरेट पीए या 20 सिगरेट पीए, आहे त स्मोकर, प्रॉब्लम त उनजा थियणा आहिनि। बुनियादी तौरु छा आहे त मार्केटिंग ते ज़ाहिरी ॻाल्हि, असां पिज़्ज़ा छो था खारायूं? पिज़्ज़ा वारनि उन्हनि पिज़्ज़ा खे एॾो टेस्टी कयो आहे, जेको असां घर जी मानी बि छॾी करे खाइणु वञूं न, टेस्ट जे पोयां न, पोइ जेके कंपनी जा छा थियूं कनि, उहो उन में टेस्ट अहिड़ो कनि था, 2 ॻाल्हियूं थियनि थियूं। हिकिड़ो त उनजो टेस्ट, माउ जो खीर जो टेस्ट उहो कोन्हे जेको दॿे जे खीर जो आहे। हाणे ॿार खे तव्हां ग़लति डायरेक्शन ॾेई छॾियो, उनखे दॿे जो खीर पीआरो, उहो टेस्टी हुजे त नेक्स्ट टाइम उहो ई चाहे थो। ॿी ॻाल्हि, मदर जो जेको ब्रेस्ट हूंदो आहे उहो थोरो सख़्तु हूंदो आहे, उनखे ॿार खे ज़ोर ॾेई दॿाइणो पए थो, ऐं उहे निपल जेका हूंदो आहे, बोतल जो निपल हूंदो आहे, उहो नरम हूंदो आहे, उनखे ॿार खे महिनत घटि करणी पए थी। ॿार बि तव्हां ईअं न सम्झो त हिकु ॾींहं जो ॿारु कोन थो सम्झे, सभु कुझु सम्झे थो।
हिकिड़े ॾींहं जे ॿार में बि उहा सोच ऐं साञा आहे जेको वॾनि खे आहे, छा त न्यूरॉन्स उहे आहिनि इंटेक कनि था। ऐं बाय डिफॉल्ट असां हमेशह इंसानु हिकिड़ो ईज़ जे पोयां आहे, कंफर्ट जे पोयां आहे। असां सभु ही छो महिनत हेॾा होॾा कयूं था, पोयां बैक ऑफ माइंड में इहो ई आहे न त असां कंफर्ट हासिलु कयूं कंहिं स्टेज ते अची, त हुतां खां डाइवर्ट थिए। त पहिरीं ॻाल्हि इहो आहे त हीअ माउर इहो ज़हन मां कढी छॾनि त माउ कमज़ोर आहे, हिनखे खीरु अचे कोन थो, हिन जो हीअं आहे, ऑपरेशन थियो आहे, हिनखे फलाणी बीमारी आहे, हीअं। दुनिया में ख़ासि तौर थर्ड वर्ल्ड कंट्री जेको इंडिया पाकिस्तान इन जी WHO जी रिकमेंडेशन आहे, का बि अहिड़ी बीमारी कोन्हे जंहिंमें ॿार खे खीरु पीआरणु मने हुजे, नंबर 1। नंबर 2, ॿार खे तव्हां उथंदे ई अधु कलाक जे अंदरि चाहे ऑपरेशन थियल हुजे या नॉर्मल डिलीवरी हुजे, अधु कलाक जे अंदरि तव्हां ॿार खे खीरु पीआरियो, लाज़मी आहे। हिते छा थो थिए, असांजी ट्रेडिशन आहे, ॿार थी वियो पोइ ॿार खणी वियो, पोइ नानाणा, पोइ ॾाॾाणा, हीअं हूअं 3-4 कलाक ॿार हुते वेठो हुजे, पोइ हिनखे बुख लॻी आहे, पोइ दॿो। अच्छा, माण्हुनि में हिकिड़ो फैशन थी वियो आहे, तव्हां आया, फुफी आयो, तव्हांजो भाइटो पैदा थियो त घर में जेके उनखे गिफ्ट ॾियनि पिया, गिफ्ट में फीडर ॾियनि पिया। हाणे गिफ्ट में फीडर ॾियणु माना मुंहिंजे नज़र में हिकिड़ी दुश्मनी आहे। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। ठीकु आहे, तव्हां उनखे जेको आहे उहो इमोशनल में वेही करे उहे शयूं कयो था, माउ जे खीर ते रखो, माउ जो खीर। अच्छा, ॿियो मसइलो छा आहे त असांजो अनफॉर्चुनेटली मदर आहे या जेका बि लेडीज़ आहे, हू या असांजा माइट आहिनि, उहे चाहिनि था ॿार मोटो हुजे, माउ पतली हुजे, जेके ॿई शयूं कोन थियूं थियनि। सही, ठीकु आहे, हा, सही था चओ। इहे ॿई शयूं कोन थियूं थियनि। बेसिकली जेको फार्मूला फीड छा थियूं कनि, ॿार खे चबी कनि थियूं, उन में जेको फैट जो रेशियो वधीक आहे, और पंहिंजी उमिरि खां वॾा था लॻनि उन में। हा, एग्ज़ैक्टली। ऐं इहो माइट चाहिनि था जेको ॿार माउ जे खीर ते हुजे, त इहो हूंदो आहे स्मार्ट फिट, जेको चबी कोन हूंदो आहे, हेल्दी हूंदो आहे, स्मार्ट हूंदो आहे। लुक वाइज तव्हांखे वॾो या थुल्हो या मोटो कोन लॻंदो, पर उहो स्मार्ट लॻंदो आहे। पर दैट इज़ द हेल्दी चाइल्ड। जिनखे अची माइटनि खे मायूं अची उनखे साइकोलॉजी डिप्रेस कंदा, तुम्हारा बच्चा तो छोटा लॻ रहा है, हीअ त हेॾो लॻे पियो, हिनखे खीरु तुंहिंजो सही कोन, खीरु तुंहिंजो कड़ो आहे, हिनखे दॿो लॻा, हिन जो वीचारो हीअं हालत थी वेंदो आहे। हरू भरू उनखे फोर्स कयो वञे थो, सोसाइटी वारा उनखे फोर्स करे दॿे ते विझंदा। ऐं हिकिड़ो दफ़ो ॿारु दॿे ते पइजी वियो, दॿो कोन निकिरंदो, उहो उनजे लाइ परमनेंट थी वञे थो। त इन करे दॿे खां अवॉइड कयो। ॿियो मसइलो छा आहे बाबा, ॿारु पैदा थिए थो, ॿार जो मैदो हुजे थो हेतिरो, अगरि माउ जो खीरु 2 चम्मच बि अचे थो न, त बि इट इज़ मोर देन सफिशिएंट। तव्हां पीआरियो त सही, इहे ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे असां अवॉइड करिणो आहे। ऐं ॿियो अक्सर करे मां इहो बि ॾिठो आहे त नंढड़ा जेके इन्फेंट ॿार जेके न्यू बॉर्न बेबीज़ हूंदा आहिनि, कंटिन्यूसली उन्हनि खे इहो मदर्स हिकिड़ो शिकायत कंदियूं आहिनि त ॿारु वॉमिट तमामु घणी थो करे, वॉमिट तमामु घणी थो करे। भाई तव्हां उनखे थोरो गैप त ॾियो, खीरु पीआरण में अधु कलाक जो गैप त ॾियो, ऐं उन वक़्तु ॾियो जंहिं वक़्तु हुनखे जेको आहे ज़रूरत महसूसु थिए थी। ॿारु रोए थो, सर हिकिड़ो त हिते असां वटि मिसकॉन्सेप्ट्स इन शइ जा बि आहिनि, छो त ॿारु अगरि रोए थो त ज़रूरु पेट में सूरु हूंदसि, ज़रूरु हिनखे जेको आहे पॉटी नाहे आई, या हिनखे जेको आहे ॿियो कोई मसइलो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त ॿार खे बुख बि त लॻी सघे थी, तव्हां केतिरनि कलाकनि खां हुनखे फीड न करायो हूंदो। बिल्कुलु, इन ॻाल्हि ते इहो वॾो हिकिड़ो मौज़ू आहे, इनखे चइबो आहे इन्फेंटाइल कोलिक। तव्हां पेट जे सूर जी ॻाल्हि कई न, इनखे असां चवंदा आहियूं इन्फेंटाइल कोलिक। हिकिड़ो ॿारु आहे कंटिन्यूसली हिकिड़ो, अच्छा इन में 3 ॻाल्हियूं आहिनि, न्यूबॉर्न में 3 ॻाल्हियूं करणु चाहियां थो। हिकिड़ो इहो आहे त हिकिड़ो ॿारु आहे जेको मदर फीड ते आहे, टोटल मदर फीड ते, जीअं माउ जो खीरु पीए थो तीअं उहो जुलाब करे थो, 10 दफ़ा खीरु पीए थो, 10 दफ़ा मोशन करे थो, त बाय डेफिनेट इट इज़ नॉट मोशन, उनखे कंहिं बि ट्रीटमेंट जी ज़रूरत कोन्हे। हेल्दी आहे सर, हेल्दी आहे, उहो हेल्दी आहे। माउ जे खीर में त अल्लाह साईं कुदरती मेडिसिन बि ॾिनी आहे। एग्जैक्टली। पर माण्हू हिकिड़ो त उहो डायरिया जे पोयां वञनि था, डॉक्टर साहब इसको जुलाब है, जुलाब होते रहेंगे, कमज़ोर हो जाएगा। त इहा ॻाल्हि ॿुधी छॾो, अगरि ॿारु 50 दफ़ा खीरु पीआरे थो, 50 दफ़ा मोशन करे थो, त कंहिं दवा जी ज़रूरत कोन्हे, ख़तमु थी वई ॻाल्हि। नंबर 2, हिकिड़ो ॿारु आहे जेको माउ जे खीर ते पीए थो, 10 दफ़ा खीरु पीए पियो, 5 ॾींहं थी विया आहिनि, 6 ॾींहं थी विया आहिनि, उन पोटी कोन कई आहे, हिकिड़ो दफ़ा बि कोन कई आहे, को मसइलो कोन्हे, 7 ॾींहं बि पोटी न करे, हिकिड़ो दफ़ा बि न करे, पर खीरु पीए पियो, इन जो मक़सदु ॿारु सही आहे। पोइ माण्हू स्काईलेक्स ड्रॉप अचंदा हिकिड़ा कब्ज़ जा, गिलेस हिकिड़ी सपोजिटरी अचे थो, हरू भरू पिया लॻाईंदा आहिनि, ऐं ॿारु रोअनि पिया। अरे बाबा रोए थो, हिकिड़ो प्रोसेस थिए थो पेट में, हिकिड़ो वेव हले थी, उन वेव खां पोइ हू पोटी कंदो, तव्हां उनखे टाइम त ॾियो। सर उन खां बहितर इहो न आहे त ग्राइप वाटर्स अचनि था, इहो हिकिड़ो
ॾेई छॾनि न इन लफ़्ज़ ते बहितर वारी ॻाल्हि त असां कोन कंदासीं। असां हिकु मेडिकल साइंटिफिक ॻाल्हि कंदासीं, जीअं हिकिड़ो मां पंहिंजो हिकिड़ो माना क्वालिफाइड जंहिं फील्ड में आहियां। पर मां सपोज़िट्री खां चवां थी त सपोज़िट्री त नाहे ॾियणी, कतई नाहे ॾियणी, कुझु बि नाहे ॾियणो। माउ जे खीर ते आहे, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, हू मोशन करे त बि दवा कोन आहे, उहो कब्ज़ जंहिंखे तव्हां चओ था उहो बि उन जे लाइ का दवा कोन्हे। छा हिते बुनियादी तौरु इहे नॉर्म्स आहिनि। टी ॻाल्हि आहे त ॿारनि में हिकिड़ो वर्ड थींदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं इन्फेंटाइल कोलिक, जेको हिकिड़ो फिज़ियोलॉजिकल अमल आहे। फिज़ियोलॉजिकल अमल जो मक़सदु आहे त इहो नॉर्मल में अचे थो, कंहिं बीमारी जे दायरे में कोन थो अचे। जिते जिते ॿार घणो करे मग़रिब खां पोइ या स्पेशली मेजॉरिटी ऑफ देम राति जो 12-1 थींदा अची रोअणु शुरू कंदा, घर खे मथे ते खणी वठंदा, सुबुह जो फजर ताईं रोंदा रहंदा, फजर में सुम्ही पवंदा, वरी 10-11 ताईं सुता पिया हूंदा। इहो छा आहे? इहो हिकिड़ो कोलिक आहे। पर ज़ाहिर ॻाल्हि रोए थो ॿारु, माई परेशान थियनि था। पोइ तव्हांजी ॻाल्हि ग्राई वाटर ॾियो, करशी ॾियो, सुती ॾियो, जामेशरीन ॾियो, कोलिक ड्रॉप ॾियो, डाई गैस ॾियो, फलाणा ॾियो, ढमकाणा ॾियो। हीअ सभु शयूं तव्हांजो इनखे मसल खे चइबो स्केलेटल स्मूथ मसल रिलैक्सेंट आहिनि। इन जो बुनियादी तौरु जेका ॻाल्हि मां तव्हांखे करण वारो आहियां उहो ॻाल्हि इहो आहे त इन में जेके बि दवाऊं तव्हांजो हिते मौजूदु आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान में, इहा का बि मेडिकेटेड दवा कोन्हे। का बि दवा तव्हांखे लंडन में कोन मिलंदी। छो कोन मिलंदी? शायदि हिते असां हलूं था हिकिड़ो सिम्पटम, माना माण्हुनि जी डिमांड जे हिसाब सां हलूं था, रिकमेंडेशन जे हिसाब सां कोन था हलूं। इहे सभु शयूं हर्बल आहिनि। तव्हां वञी पढ़ी ॾिसंदो न, उन में कोलिक में लिखियलु छा हूंदो? सौंफ़ हूंदो, अजवाण हूंदी, सुती हूंदी, माना जेको असांजूं पोड़ियूं जेके सुतियूं तयारु कंदियूं ॻोठनि में, उन सूती जा जेके कंटेंट्स आहिनि उहे कतरनि में कंटेंट्स आहिनि। उहो कतरो 5 रुपए खां वठी 500 रुपए ताईं माण्हू विकिणनि पिया, जंहिंमें जेतिरी फनकारी अचे थी ओतिरे लेवल ताईं विकिणे पियो। पर इहो शयूं तव्हां दवाऊं ॾियो या न ॾियो, हिकिड़े ॿार खे कोलिक जी वेव थिए थी, जंहिं टाइम वेव थियो रुनो तमामु घणो, तव्हां दवा ॾिनी, ॿारु सुम्ही पियो, तव्हां ई सम्झो त उन दवा असरु कयो, पर ईअं न आहे। उहो हिकिड़ी वेव हुई, वेव हमेशह उथंदी आहे, वेव लहंदी आहे। उनखे जंहिं टाइम तव्हां दवा ॾिनी उन खां पोइ उनखे हुअं बि साइंटिफिक थियणो, तव्हां हिकिड़ो साइकोलॉजिकली मतिलबु पंहिंजो पाण खे रिलैक्स करी विया त इन दवा सां फ़ाइदो थिए थो। सर मां मतिलबु तव्हांखे छा ॿुधायां, मां कुझु अहिड़ा केसिस बि पंहिंजी लाइफ में ॾिठा आहिनि जंहिंजा ॿार शायदि सॼी राति रोईंदा हूंदा, सॼो ॾींहुं रोईंदा हूंदा। ठीकु आहे, ॾींहं जो मैनेज थी था वञनि, हाणे राति जो सॼी राति रोइनि था, माउ बि परेशान, सुबुह जो मुड़ुस खे ऑफिस बि वञिणो आहे, हुननि खे निंड जी दवाऊं ॾेई था सुम्हारनि पिया। त ॿारु सुम्हे सुठी तरीक़े सां, ॿारु निंड करे, त असां बि निंड कयो। सर ज़ुल्म ॾिसो था। ज़ुल्म हाणे हिते हाणे ॻाल्हियूं आहिनि त असांखे कुझु नाला बि वठणा पवंदा। हिकिड़ी अचे थी मतिलबु नंढे हूंदे खां ई उनखे एडिक्टिव था कयो तव्हां, निंड जी दवाउनि ते, त वॾे थी करे त थींदो। हिकिड़ी दवा अचे थी जंहिंखे फिनरगिन चइबो आहे। एग्ज़ैक्टली, मां नालो न पई खणणु चाहियां, मतिलबु नथा ॿुधाइण चाहियूं, पर इन करे ॿुधायूं त हीअ असांजो अवेयरनेस सेशन आहे। जॾहिं लफ़्ज़ ॿुधंदा न त सभु मायूं अखियूं खोली इहो असां डॉक्टर साहिब लिख के दे दो। अरे बाबा छो लिखूं? पर असल में ॻाल्हि इहो तव्हांजी ॻाल्हि त सेल्फ मेडिकेशन, स्टोर वारो फिनरगिन दुनिया में किथे ॾे न, बग़ैर डॉक्टर जी पर्चे जे अंदरि थी वञे, लाइसेंस कैंसिल थी वञे। हिते त को मसइलो, ज़हर वठणु वञो, पैसा ॾियो, मिली वेंदो, सुसाइड करे वठो, को मसइलो ई कोन्हे। सही ॻाल्हि आहे। हा, पैसा ॾियो हिते। इहो सेल्फ मेडिकेशन जा इहे जेके साइड इफेक्ट्स आहिनि। ॿी ॻाल्हि इहो आहे त ॿियो मसइलो इहो आहे त जेके असां ॻाल्हि कई त वेल बींग क्लिनिक जी, वेल बींग क्लिनिक जेके आहिनि उहे डॉक्टर वटि वठी वञण जी ज़रूरत कोन्हे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿार खे तव्हां वैक्सीन ते कराइण वञो था न, त असांजी जेका सिविल आहे, NICH आहे, क़ौमी इदारनि जी ॻाल्हि कयूं था, प्राइवेट खे छॾियोसि, ठीकु आहे। क़ौमी इदारनि में असां वटि जेको वैक्सीन ॿार करणु अचे थो, उन सां गॾोगॾु हिकिड़ी वेल बेबी क्लिनिक ठहियलु आहे। वेल बेबी क्लिनिक में छा कबो आहे, इहे शयूं डिस्कस कबियूं आहिनि त तव्हांजो ॿारु सही आहे। ॿारु रोए भले पियो, सॼी राति रोए थो, पर ॿार जो वज़न जॾहिं पैदा थियो 3 किले जो, हाणे 6 हफ़्तनि जो तूं वैक्सीन लॻाइण आई आहे, 6 हफ़्तनि ते उहो ॿारु 4.25 किले जो, 4 किले जो, अकॉर्डिंग टू जेके उन जा असांजा टूल्स आहिनि। उन में अगरि ॿार जो वज़न सही आहे, ॿार जा रिफ्लेक्स सही आहिनि, न्यूरोलॉजिकल जेके असेसमेंट कंदो आहे, सभु ॻाल्हियूं सही आहिनि, त माना तव्हांजी कंप्लेन जेको बि आहे उहो बुनियादी तरह बीमारी न आहे। उहे कंप्लेन हिकिड़ो ईअं सम्झो सब्जेक्टिव आहिनि या फिज़ियोलॉजिकल आहिनि। फिज़ियोलॉजिकल जो मक़सदु पैथोलॉजिकल आहिनि। पैथोलॉजी जो मक़सदु आहे कंहिं डिज़ीज़ प्रोसेस जे करे। फिज़ियोलॉजिकल माना ह्यूमन बिहेवियर जे करे आहिनि। इंटरनल उहो बिहेवियर वक़्त सां गॾु मॉडिफाई थींदा रहंदा ऐं इहो वक़्त सां गॾु पंहिंजो पाण सही थी वेंदा। सही।
त इहो जेको वेल बेबी क्लिनिक्स आहे इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां उनखे अगरि जेकॾहिं सही ट्रैक ते वठो पिया हिकिड़े चौक ते पहुतासीं उते चारि माण्हुनि खे पुछी वियो हीउ रस्तो किथे वञे त उन रस्तो ॿुधाए छॾियो त हरू पर तव्हां भटकण जी ज़रूरत कोन पवंदी। सही ॻाल्हि आहे। न त पोइ ओतिरो ई वरी तव्हां भटकी बि वरी बि ओतिरो टाइम वरी बि कंज़्यूम ऐं ज़ाया करे छॾंदो। ऐं अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे जेको निकिता जो ॻाल्हि त हिते ॿी बि ॻाल्हि कयां थो त असां वटि कुझु होम्योपैथेटिक गोलियूं अचनि थियूं जेके मुख़्तलिफ़ नंबरनि तां 24 नंबर 28 नंबर जी गाॾियुनि बसनि जा नंबर हुजनि था न ईअं त ॾंदनि लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। ठीकु आहे, जेके ख़ासि तरह कुझु ज़ोन आहिनि गुलशन इक़बाल गुस्तान जो हींअर त कराची में जेके नंढा इलाइक़ा आहिनि जेके पुराणे कराची में अचनि था त उन्हनि जा ॿार वरी इहे गोलियूं इस्तेमालु कनि था या कुझु अहिड़ियूं हर्बल जर्मनी जूं कुझु जेके क्रीमूं अचनि थियूं उहे ॾंदनि ते लॻाइनि था। भई क्या करियो, अगरि तव्हां पैसनि जी ॻाल्हि कयो आहे उहो जेके गोलियूं अचनि थियूं 600 रुपए जो पैकेट मिले थो खाराइनि पिया। अरे बाबा हिन जी ज़ाती कोन्हे विटामिन डी जी रिकमेंडेशन सां अॼुकल्ह असांजी क़ौम 68 to 70% विटामिन डी डेफिशिएंट आहे। हर ॿार खे इहो रिकमेंडेशन सां फ्रॉम डे 1 खां विटामिन डी जो कतरो हिकिड़ो पियारणो आहे जंहिं कतरो पियारण सां तव्हांजे ॿार जा टाइम ते ॾंद ईंदा, ॿारु टाइम ते वेहणु शुरू कंदो, टाइम ते हलणु शुरू कंदो, उनखे हॾनि जा मसइला कोन थींदा। प्लस काफ़ी जेके आहिनि रेस्पायरेटरी प्रॉब्लम जेको तव्हां एज़मा जी ॻाल्हि कई उन जो बि रिलेशन विटामिन डी सां आहे। अगरि तव्हांजो पहिरें ॾींहं खां विटामिन डी ॾियो था त उन में रेस्पायरेटरी प्रॉब्लम्स वग़ैरह थियण जा घटि चांसिस आहिनि, इम्कानात आहिनि। पोइ उन जी जॻह ते गोलियूं भाभी गोली लिखी कंहिं अच्छा हेल्थ कमीशन जा जेको पाकिस्तान जी हेल्थ कमीशन जेको कमु करे उन सां बि असांजो रिलेशन आहे। पर मसइलो इहो आहे त हिन वक़्तु ताईं मूं 1000 मरीज़ ॾिठा हूंदा जेके इहे 24-25 नंबर गोलियूं खाइनि पिया। ठीकु आहे, पर हिकिड़ो मरीज़ हिन वक़्तु ताईं हिकिड़ो मरीज़ मूंखे अहिड़ो कोन मिलियो आहे जंहिं वटि का प्रिस्क्रिप्शन हुजे त असां डॉक्टर खे झलूं न त बाबा ही छा पियो करें, प्रिस्क्रिप्शन आहे कोन, कंहिं ॿुधायो मासी ॿुधायो जेको अचे थो तव्हांजे घर में झाड़ू पोछो करनि। पर तव्हां पंहिंजे ॿार जी यार हालत ॾिसो, तव्हां पंहिंजे ॿार जे लाइ हिकिड़ी शइ ॾियो पिया जेको मेडिकेशन जे दायरे में अचे थो उहो उन माई जे चवण ते जेको तव्हां वटि झाड़ू पोछा ग़लति आहे। बिल्कुलु बि इहो सेल्फ मेडिकेशन थी वई या कंहिंजे चवण सां ईअं दवाऊं इस्तेमालु न कजनि, उहो पंहिंजी सिहत जो पंहिंजो नुक़सानु आहे ऐं ख़ुदा न ख़्वास्ता उन मां सुभाणे का ॿी शइ थी वञे जंहिंमें बाद में असांखे पछताइणो पवे। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां हिते आया, तव्हां सां कचहरी कईसीं, इलाही शयुनि जी ख़बरूं पियूं असांखे ऐं इलाही सुठो लॻो तव्हां सां गुफ़्तगू करे। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज बसि हिकिड़ो त इहो आहे त इन असांजे प्रोग्राम जे दौरान जिन कुझु शयुनि जूं ॻाल्हियूं कयूंसीं कमर्शियल नालनि ते या उन जो मक़सदु असांजो कंहिं सां को ज़ाती दुश्मनी न आहे, हिकिड़ो अवेयरनेस ॾियणो आहे। सिंपल ॻाल्हि इहो आहे त ॿारनि खे तव्हां वैक्सीन करायो, महिरबानी कयो वैक्सीन करायो। अॼु खां इहा वैक्सीनेशन जॾहिं स्टार्ट थी हुई तॾहिं 80% ताईं बि असीं वियासीं। हिकिड़ो दौर हो 60s में जॾहिं 80% ऑफ द पॉपुलेशन वॉज वैक्सीनेटेड। पोइ बसि पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन करायो, उनजो ख़्यालु कयो। साल में 6 महीननि में हिकिड़ो दफ़ा डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो, एतिरो त ॿारनि खे टाइम ॾियणो पवंदो। थैंक यू डॉक्टर साहब, थैंक यू। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।